Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhai Shaam with me Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो ऐं उमेदु आहे त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो। ऐं बिल्कुलु अॼुकल्ह त असांजी जेका हिकिड़ी भॼ डुक जेका लॻी पई आहे उहा इन ते ई लॻी पई आहे त भई सुबुह जो गैस अचे थो, वरी हलियो थो वञे, वरी 12:30 बजे गैस अचे थो, वरी 2:30 बजे गैस हलियो थो वञे, वरी पोइ 6:30 बजे गैस अचे थो, वरी तक़रीबन 9:30 बजे जेको आहे न गैस हलियो थो वञे। त एॾो तकड़ में कमु करिणो थो पए, एॾो तकड़ में भॼी डुकी करे कमु करिणो थो पए जंहिंजी का हद कोन्हे। ऐं उन खां पोइ जेको आहे अहसासु थींदो आहे त असां बि इंसान आहियूं ऐं असांखे बि रेस्ट जी ज़रूरत आहे। हींअर मां पंहिंजी टीम सां इहा ई ॻाल्हि करे रही हुयमि त मां अॼु एॾो थकियलु आहियां जो मां अॼु चाहियां पई त मां रेस्ट कयां, पर ज़ाहिर आहे रेस्ट नथा करे सघूं, कमु बि करिणो आहे, कमु कंदासीं त एक्टिव बि रहंदासीं ऐं जेकॾहिं सिर्फ़ु रेस्ट जे बारे में सोचींदासीं त पोइ असां पेइजी रहंदासीं। हालांकि जीअं ऑफिस मां कल्ह वई आहियां ऐं पोइ जेको आहे मां कुकिंग करणु स्टार्ट कई आहे, मूंखे राति जा 9:30 पौणा 10 थी विया। जेसि ताईं गैस बिल्कुलु एंड ते हो तेसि ताईं मां जेको आहे पंहिंजो कमु कंदी रहियमि। त शाम जो जेको वक़्तु आहे उन में ई ज़ाहिर आहे जेके असांजी भेनरूं आहिनि किचन में बीठियूं आहिनि ऐं कमु कनि थियूं, पर भॼी कमु कनि थियूं। ऐं कल्ह मां हिकिड़ी वीडियो बि ॾिठी, कंहिं ॾाढी मज़ेदार वीडियो बि ठाही आहे AI ते, त जेको आहे असांजी जेके भेनरूं आहिनि अॼुकल्ह इन्हनि जो इहो ई हाल आहे, सुबुह जो उथनि थियूं, रड़ियूं कनि थियूं, जल्दी अचो नाश्तो कयो न त गैस हलियो वेंदो, वरी मंझंदि जो रड़ कनि थियूं त जल्दी अचो मानी खाओ न त गैस हलियो वेंदो, वरी राति जो रड़ कनि थियूं त जल्दी अचो मानी खाओ न त गैस हलियो वेंदो। त हींअर जेको आहे न हर घर मां इहा ई आवाज़ थी अचे पई त अचो जल्दी कयो, मानी खाओ, मानी ठाहियो न त गैस हलियो वेंदो। हीअ त हलो ठीकु आहे, हींअर मौसम कुझु बहितरु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर त गैस जो एतिरो मतिलबु फील नथो थिए। मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं गैस वारनि खे जेको आहे न माशाअल्लाह सां सुठी ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं सियारे में। ऐं हींअर बि ॿुधनि था, ईअं न आहे त हींअर नथा ॿुधनि, हींअर बि ॿुधनि था। किन घरनि में एॾा इशूज़ आहिनि जो उहो वीचारा पंहिंजी जेको आहे टाइमिंग ते जेको आहे नथा कुझु मानी पचाए सघनि पिया। पर सियारे में ज़ाहिर आहे हर इंसान खे गैस खपे, पाणी गरम करिणो आहे, वरी मानी बि पचाइणी आहे, नंढड़ा ॿार बि आहिनि। सो इहे इलाही इशूज़ आहिनि असांजी सोसाइटी में हिन महिल। पाणी जो तमामु घणो इशू आहे, असां वटि गैस जो तमामु घणो इशू आहे, असां वटि लाइट जो तमामु घणो इशू आहे। सो मां इहो ई चाहींदसि त अलाह करे त इहे हालात असांजा बहितर थियनि, न त असां ॾींहों ॾींहुं काॾे था वञूं मूंखे का ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे। लिटरली मां सुबुह जो अॼुकल्ह TV खोलणु बंदि करे छॾी आहे। इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रीज़न इहो आहे त रुगो नेगेटिव ॻाल्हियूं। असां पॉज़िटिविटी ते वञूं ई कोन था। असां सोशल मीडिया जंहिं वक़्तु ॾिसूं था उन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नेगेटिविटी आहे। असांजा कॉमेंट्स नेगेटिव आहिनि, असां कंहिं सुठी शइ खे प्रमोट नथा कयूं, असां कंहिं सुठी शइ जे हवाले सां ॻाल्हायूं कोन था, असां हिक ॿिए जी टंग वेठा था छिकियूं। हिते कंहिं छा कयो, कंहिं छो कयो, असां सिर्फ़ु इन्हनि ते डिस्कस था कयूं पिया। सोशल मीडिया बि हिन वक़्तु तफ़री जो मुक़ाम थी वियो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। न कंहिंखे तव्हां एप्रिशिएट था कयो, न कंहिंखे तव्हां मोटिवेट था कयो। ऐं जेकॾहिं कोई पंहिंजो हिते मसइलो बि ॿुधाए थो, अव्वल त तव्हांखे सोशल मीडिया ते पंहिंजो इशू न ॿुधाइणु खपे, स्टेटस ते कंहिंखे मसइलो न ॿुधाइणु खपे। पंहिंजो मसइलो पंहिंजे प्यारनि सां शेयर कयो जेको तव्हांजो हल करे सघनि, या अल्लाह सां डिस्कस कयो। बेस्ट आहे त पंहिंजे अल्लाह सां डिस्कस कंदा कयो, सोशल मीडिया ते पंहिंजा इशूज़ न रखंदा कयो। ऐं जेकॾहिं रखो था त उन ते बि बैड कॉमेंट्स, उन ते बि नेगेटिव कॉमेंट्स। मतिलबु ही असांजी जेका सोसाइटी आहे छा थी चाहे मूंखे सम्झ में कोन थो अचे। यार तव्हां पंहिंजो पाण खे बि त ॾिसो, तव्हां छा था कयो, तव्हां कहिड़ियुनि शयुनि में आहियो, तव्हां केरु थींदा आहियो कंहिंजी पर्सनल लाइफ खे डिस्कस करण वारा, उनखे जज करण वारा। असां एॾा जजमेंटल आहियूं जो असांखे पंहिंजूं कोताहियूं, पंहिंजूं शयूं नज़र न ईंदियूं। साम्हूं वारे छा कयो, साम्हूं वारे छा पातो, साम्हूं वारे छा खाधो, उन वटि एॾो पैसो किथां आयो, हुन वटि फलाणी गाॾी किथां आई, हुन वटि हीअ ड्रेस किथां आई, असां इन ते डिस्कस ज़रूरु कंदासीं। छो भाई, तव्हां कंहिंखे नथा खारायो, न कोई जेको आहे तव्हां खां कुझु घुरे थो। त बहितर आहे असांखे पंहिंजो पाण खे चेंज करण जी ज़रूरत आहे। इन नेगेटिविटी खे पंहिंजो पाण मां कढंदासीं त पॉज़िटिविटी पाण ई ईंदी। त इन जे करे अॼु खां ई अहद कयो त पंहिंजी ज़िंदगी खे जेकॾहिं बहितर करिणो अथव त पंहिंजे ई पाण खे बहितर कयो
ऐं नेगेटिव शयुनि खे छॾे पॉज़िटिव सोचो त इनशाला तव्हां सां बि पॉज़िटिव ई थींदो। ऐं अॼु जेको आहे माशाल्लाह सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो 283 उर्स मुबारक आहे, अॼु खां शुरू थी वियो आहे। ऐं इन उर्स जूं तक़रीबूं जेके आहिनि अॼु खां ई स्टार्ट आहिनि, जिन में उर्स जी अॼोकी तक़रीबनि में सक़ाफ़ती ॻोठ जी नुमाइश, राग रंग ऐं महफ़िल ऐं सुघड़ कचेरियूं शामिल आहिनि। त इहे मेला मलाखड़ा, इहे शेरो शाइरी विच कचेरियूं अॼु खां शुरू थी वियूं आहिनि। सो इनशाला असांजी बि कोशिशि आहे त सुभाणे असां बि शाह साहब ते जेको आहे शो कंदासीं, त इनशाला असांजो शो ॾिसणु बिल्कुलु बि न विसारिजो। ऐं अॼु जेके मूं वटि हिते ज़बरदस्त गेस्ट आहिनि, हिकिड़ी मोटिवेशन आहे, यंगस्टर्स जे लाइ मोटिवेशन आहे त जीअं कोई पंहिंजो कारोबार स्टार्ट करणु चाहे थो ऐं हिन फील्ड में जीअं अचणु चाहे थो, गारमेंट्स जो जेको कमु आहे इहो ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे। कंहिंजो हली वियो कमु त हली वियो, ऐं जंहिंजो न हलियो त हू वेठो हूंदो आहे। ऐं इहो उहो कमु आहे जेको माशाल्लाह रातो राति तव्हांखे मतिलबु हिकिड़ो पैसे वारो बि करे छॾींदो आहे ऐं तव्हांजो नालो बि थी वेंदो आहे। तव्हांजो ब्रांड जेकॾहिं क्लिक थी वियो मार्केट में त तव्हां सोचे नथा सघो त उहो ब्रांड तव्हांजो काॾां खां काॾे पुॼी वेंदो। त हीअ हिकु कोशिशि हुई ॿिनि भाइरनि जी, ऐं तक़रीबन 15 सालनि खां वठी हिन फील्ड में आहिनि, कमु करे रहिया आहिनि। हिकिड़ो भाउ जेको आहे भॼ डुक करे ऐं पंहिंजा कमुकार करे थो, त ॿियो मार्केटिंग ऐं डिजिटल साइट ते आहे, इहे शयूं बि ॾिसे थो, प्रमोशन बि ॾिसे थो। त ॿिनि भाइरनि जो ख्वाबु हुयो त असां पंहिंजो हिकिड़ो ब्रांड लॉन्च कयूं, ऐं जेको ब्रांड आहे अपना बच्चा .pk। ऐं इहो ब्रांड माशाल्लाह सां हिननि जो हली पियो आहे, ऐं इन जे हवाले सां ॿिन्हिनि सां कचहरी कंदासीं। सो असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि वली ख़ान ऐं मोहित ख़ान, टीम अपना बच्चा .pk। ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं आप? ठीक हैं अल्हम्दुलिल्लाह, मैं बिल्कुल ठीक हूँ। जी जी बिल्कुल ठीक है। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? मैं भी बिल्कुल ठीक हूँ, आप कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह, थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर इन योर शो, और थैंक यू सो मच। बाकी ये कि जैसे कि एक ओवरऑल मैं बात करूँ इस शो का, तो मतलब मेरे जो फ्रेंड सर्कल में मतलब ज़्यादातर जो हमने मतलब भाई सिंधी कम्युनिटी के, तो मैंने उनसे ही कहा, मैंने कहा इंशाल्लाह आज मैं आपके फेवरेट शो पे आ रहा हूँ, तो मेरे ख्याल से वो आपकी नाजरीन अल्हम्दुलिल्लाह देख रहे होंगे। तो मैंने कहा स्टार्ट में ये बता दूँ। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। और ये हमारे लिए बहुत खुशी की बात है कि हमारा शो देखते हैं हमारे फैंस और फॉलोअर्स और पसंद करते हैं, ये बहुत अच्छी बात है। सबसे पहले तो ये बताइए कि अपना बच्चा .pk, ये नाम बड़ा यूनिक है और बहुत एकदम मतलब एक क्लिक करने वाला नाम है। तो मैं आपसे पूछूंगी कि ये नाम आपके जहन में कैसे आया कि आपने अपने ब्रांड का ये नाम रखा? अस्सलाम वालेकुम, बड़ी थैंक यू वेरी मच फॉर इनवाइट योर शो। देखो मैडम, बात यह है कि अपना बच्चा मतलब एक अपनाइयत से शुरू होता है, जैसे कि वालिदैन के लिए और पेरेंट्स के लिए अपना बच्चा, और स्टार्ट फ्रॉम कंफर्ट, सॉफ्ट एंड डायनामिक, मतलब है कि ये ऐसी चीज़ हम चाह रहे कि आ जाए कि हर बंदे के, हर वालिदैन के, हर पेरेंट के पहुँच में हो। वैसे तो ब्रांड माशाल्लाह अच्छे अच्छे काम करते हैं पाकिस्तान में, कराची में स्पेशली। तो हमारा ये विज़न है कि हम हर घर तक, हर दहलीज तक ऐसी चीज़ पहुँचाए जो स्पेशली फ्राइस में और फैब्रिकेशन में के लाजवाब हो। सही। तो ये बताइए कि क्वालिटी पे आप ज़ाहिर है कॉम्प्रोमाइज़ नहीं करते होंगे। अब जैसे मैं हूँ, मैं आती हूँ आपकी शॉप पे, मैं आपका कपड़ा देखूंगी, ज़ाहिर है मैं पूछूंगी कि ये कौन सा फैब्रिक है, समर फैब्रिक है, विंटर फैब्रिक है, कौन सा फैब्रिक है, बच्चा पहनेगा तो उससे कोई रैशेस तो नहीं होंगे। ये बहुत सारी चीज़ें ख़वातीन करती हैं जो थोड़ी सी मतलब खड़ूस किस्म की होती हैं, वो ज़रूर करती हैं, और आई एम वन ऑफ देम, क्योंकि मैं अपने बच्चे की स्किन पे कॉम्प्रोमाइज़ नहीं करूँगी, ठीक है ना, क्योंकि मुझे तो ज़ाहिर है ऐसा कपड़ा चाहिए जो कंफर्टेबल हो और ब्रीदेबल हो। सबसे बड़ी चीज़ कि ब्रीदेबल हो, क्योंकि गर्मी है, गर्मी में आप बच्चे को ऐसी चीज़ नहीं पहना सकते। तो आप बताइए कि आप किस किस्म का फैब्रिक यूज़ कर रहे हैं जो बच्चे के स्किन के लिए बहुत फ्रेंडली हो? देखो मैडम, सबसे पहले जो है इसमें आ जाता है सॉफ्टनेस। आपका कपड़े में सॉफ्टनेस हो तो उसके फिर यन से स्टार्ट करते हैं, यन फिर शटलेस पे जाते हैं, लूम में जाते हैं, फिर बनता है।
तो इसके लिहाज से तकरीबन कॉटन ज़्यादा वो करते हैं, खासकर सही, समर वो जो में। समर कॉटन होती है। जी जी, समर कॉटन, ताकि जो है ना वो Breathable होता फील है लेस वो, हो और बच्चे को जो है ना बिल्कुल कंफर्टेबल हो। और अब ऐसी चीज़ें ना, ब्रांड तो ऐसी चीज़ है ना कि जब तक आप इसको बार बार ना पहने तो आपकी शिकायत आ सकती है आपके पास कि भाई ये आपने जो चीज़ दी है इसमें कंफर्टेबल नहीं है, तो फिर आपके जो है ना उस पर असर पड़ सकता है। तो सही। इस पर नो कम्प्रोमाइज़ ऑन सॉफ्टनेस, सही। सॉफ्टनेस और क्वालिटी। और इसके बाद इसका जो ना जो डाइंग आता है, कलर्स वगैरह के आते हैं, उसका भी ब्लीडिंग ना हो। और एक आता है जैसे ब्लैक कलर है, ब्लैक कलर के ऊपर अगर आप रेड कलर का लगाओ तो रेड कलर सम टाइम ब्लीड कर देता है, तो इसके भी इशू आते हैं। हाँ। तो ये सारी चीज़ हम हर चीज़ के ऊपर डिस्कस होती है, हर चीज़ पूरी टीम है, मतलब एक सिस्टम से जो है ना। तो शिकायत हमारा ये कोशिश होता है कि भाई नो कम्प्रोमाइज़ ऑन जबरदस्त, योर बहुत अच्छी बात क्वालिटी। है, बहुत ज़बरदस्त, बहुत अच्छी बात है। आप बताइए, जैसे आप ब्रांडिंग भी देख रहे हैं, पूरी मार्केटिंग भी देख रहे हैं, तो इस ब्रांड को लॉन्च करने में आपको कितना वक्त लगा? देखिए, जैसे हमारा नाम है ना अपना बच्चा, तो इसके अंदर अपनायत सी फील आनी चाहिए। यानी अपना बच्चा, अगर मैं एक फैमिली की बात करूं ओवरऑल, तो एक बच्चे तो पूल के मानिंदे, और हर वालिदैन के लिए उनके बच्चे मतलब ये कि सबसे इम्पोर्टेंट है। तो हम चाह रहे हैं कि हम मतलब है कि ऐसा मतलब प्रोडक्ट अगर हम लॉन्च कर रहे हैं या हम दे रहे, ताकि वो उनके पहुंच में ऐसे हो कि अगर वो उनको जब वो वेयर करें तो उनके लिए कोई मसला ना हो। जैसे आपने कहा कोई रैशेज या अदर कोई इशूज ना आए, कोई मतलब इस तरह के कोई एलर्जी टाइप की चीज़ें, फैब्रिक, तो ये सारी चीज़ें रिसर्च एंड डेवलपमेंट चेक होती है। और उसके बाद, और नाउ आई एम कमिंग टू योर क्वेश्चन, जैसे कि आपने ये ब्रांड कैसे लॉन्च किया, तो देखिए मतलब ये कि हर चीज़ के पीछे पूरी रिसर्च होती है। तो इसके अंदर जैसे कि मतलब हमने मतलब इस लेवल का हम पाकिस्तान में और पाकिस्तान से बाहर भी ऐसा प्रोडक्ट लॉन्च करें जो मतलब हर पाकिस्तानी माँ और हर माँ के पहुँच में हो। तो ये एक मतलब कठिन सफ़र था जो यहाँ तक पहुँचा। अभी भी मतलब मंजिल बहुत आगे है, मतलब ये कि जस्ट वर्किंग चल रही है इंशाल्लाह। तो ये कि ये हम पाकिस्तान का वन ऑफ द मोस्ट फेमस और वन ऑफ द मोस्ट प्राइस कॉन्शियस ब्रांड बनाएंगे, ताकि अच्छा, वो सही। मतलब है कि हर तबके के लोग इसको यूज़ करें। ये नहीं कि ये एक स्पेसिफिक कम्युनिटी के लिए हो या एक स्पेसिफिक ग्रुप ऑफ लोगों के लिए हो। हम चाह रहे हैं कि हम एक ऐसा ब्रांड लॉन्च करें ताकि वो सबकी पहुंच में हो। तो ये हमारा पूरा एक इसके पीछे वर्किंग है जो सही। हम कर रहे हैं। अच्छा, आपका ये जो ब्रांड है अपना बच्चा .pk, ये किस उम्र से किस उम्र तक के बच्चों के लिए आपने ये ब्रांड लॉन्च किया? ये तो मतलब न्यू बॉर्न से लेकर जैसे किड्स तक, यानी 12-14 साल तक 12 ये मतलब इसमें हम कवर कर रहे हैं। और जो नेक्स्ट स्टेज है उसमें हम मतलब है कि अभी इसमें हमारी वर्किंग चल रही है। बड़ा अच्छा सवाल किया आपने, जिसमें हम लोग मतलब बीइंग अ मॉम या बीइंग अ पापा, उसके लिए भी हम एक सेगमेंट लेके आ रहे हैं, Good, ताकि मतलब अगर एक बच्चा अपने वालिदैन के साथ अपना बच्चा .pk पे जाए या अगर हमारे आउटलेट पे जाए, तो उनको मतलब है कि सिर्फ बच्चे की शॉपिंग ना करें, वो अपने लिए भी अगर अपने लिए भी लें कुछ करना कुछ चाहे तो उनके लिए भी चीज़ें अवेलेबल हो। तो ज़बरदस्त। ये चीज़ें मतलब पाइपलाइन के अंदर है, इंशाल्लाह वेरी सून ये भी इंशाल्लाह इस पे भी वर्किंग चल रही है हमारी। ज़बरदस्त, ठीक है। तो ये सिर्फ बच्चों के टी शर्ट्स हो गए, रॉम्पर्स हो गए, इस तरह की चीज़ें हैं या अदर एसेसरीज भी बच्चों की हैं आपके पास? मैडम ने तकरीबन इसमें सारा ही आता है ना, एक जो गारमेंट्स के जो वेयरिंग में आते हैं, इसमें न्यू बॉर्न से लेकर जैसे भाई ने बताया 14-16 आते हैं। इसमें फिर डेनम भी आता है, इसमें वीविंग भी आती है, इसमें टी शर्ट्स, शर्ट्स, रोम्पर्स, जीन्स मतलब भी आ है गई सारी। हाँ। कि ये सारी चीज़ें इसके अंदर है। तो इंशाल्लाह अगर आप आउटलेट पे जैसे जाओ तो वन विंडो शॉप इंशाल्लाह आपको ये मैसर हो नहीं नहीं, गया। विंडो शॉपिंग क्यों करेंगे, प्रॉपर शॉपिंग करेंगे। अच्छा, आपने 50% डिस्काउंट भी दिया है? हाँ, वो तो आपका शो जो देख रहे हैं खास करके अच्छा, KTN जो हमारे जी, शो देख रहे हैं रंग-बिरंगी उनके शाम। लिए है? जी, उनके लिए स्पेशल उनके लिए, यानी 50%। वो जब भी आपके शॉप पर आएंगे और कहेंगे कि हम रंगन भरी शाम देखते हैं, तो आप उन्हें 50% हाँ, यानी लेट्स डिस्काउंट सपोज अगर देंगे। वो ऑनलाइन कहीं ऑर्डर करते, लेट्स सपोज तो वो अपने कमेंट्स पे लगे रंग बिरंगी शाम मतलब है कि और KTN एंटरटेनमेंट, तो उसका जो ऑर्डर होगा ऑलरेडी अभी 20 to 30% ऑफ लगा हुआ है, लेकिन इसके ऊपर भी हम उनका जो बिल बनेगा उस पर 50% ऑफ अरे है। वाह, तो ये कि मतलब ताकि हर बच्चा और हर एंजॉय कर सके और हर माँ जो है वो अपने बच्चे के लिए अपना बच्चा का वो और एक मिनट को ताकि रंग बिरंगी शाम भी देखे ना सारे वालिदैन। हाँ, ये अच्छी बात कही आपने कि रंगन भरी शाम भी देखें। तो जेके भी असांजा व्यूवर्स आहियो, तव्हां जे लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त अपना बच्चा .pk तव्हां जे लाइ हिकु ज़बरदस्त ऑफर खणी आयो आहे। ऐं जॾहिं बि तव्हां ऑनलाइन शॉप कंदा
ऐं उते ज़ाहिर आहे कॉपन में जेको आहे हिकिड़ो ऑप्शन ईंदो ऐं उते जेकॾहिं तव्हां डिस्काउंट में लिखंदा रंगन भरी शाम KTN त तव्हांखे 50% डिस्काउंट मिलंदो। त जल्दी कयो, इहा ऑफर कब तक है ये ऑफर? ये मतलब 14 अगस्त तक है। 14 ये लास्ट अगस्त टाइम मेरी तक है। मार्केटिंग वाले से बात चली थी तो 14 अगस्त तक हमारा ये चल रहा है, ताकि आज़ादी के उसमें हम लोग ये भी सेलिब्रेट कर नहीं सकें। नहीं, बहुत अच्छी बात है। 14 अगस्त ताईं इहा तव्हां वटि जेको आहे अपॉर्चुनिटी आहे। 14 अगस्त ताईं जेतिरी शॉपिंग करे सघो था ओतिरी शॉपिंग कयो ऐं अपना बच्चा .pk खे प्रमोट कयो, पंहिंजे ॿारनि जे लाइ शयूं वठो, छो त न्यू बॉर्न खां वठी तक़रीबन 14 सालनि जी उमिरि ताईं जे ॿारनि जूं हिननि वटि शयूं आहिनि ऐं तव्हां ज़रूरु ख़रीद कयो। अच्छा, जैसे अभी जश्न आज़ादी आ रहा है, तो जश्न आज़ादी के लिए भी आपने कुछ नई चीज़ें बच्चों के लिए बनवाई हैं? हाँ बिल्कुल, आज़ादी आ रही है, हमारा तो वही है, इसकी सेलिब्रेशन करनी चाहिए, हमारी आज़ादी है अल्हम्दुलिल्लाह। तो बिल्कुल टी शर्ट्स वगैरह और शॉर्ट्स बच्चों के जो समर के हिसाब से बिल्कुल अवेलेबल जैसे है। पाकिस्तान का लोगो हो इस पर और इस तरह की चीज़ें बड़ी जो आजकल चलती हैं बच्चों में। ऑफ कोर्स हमारे आर्मी का हो गया, पाकिस्तान एयरफोर्स का, नेवी का, सब उसके ऊपर चीज़ें आपने जी जी बनाई इंशाल्लाह हैं। सब आपको मिलेगा। अच्छा, वाह, वाह। उन लोगों ने बड़ी कुर्बानियाँ दी है हमारे मुल्क के लिए, बिल्कुल, बिल्कुल हमारे दी हैं। जवानों ने, तो बिल्कुल इसको अप्रिशिएट करना चाहिए। बिल्कुल ज़बरदस्त। सर आप ये बताइए कि अभी आपका ब्रांड लॉन्च हुआ और माशाल्लाह आप अमेरिका, दुबई, फ्रांस यहाँ तक भी पहुँच गए हैं, तो कैसा रिस्पॉन्स आ रहा है? देखिए, अगर मैं एब्रॉड की बात करूं तो वहाँ तो हम अपने बच्चे की मतलब सब टाइटल देते हैं। अपना बच्चा तो सिर्फ पाकिस्तान में, वहाँ लेट सपोज जैसे कि मेन होल सेलर है, उनको हम दे रहे हैं यही क्वालिटी, यही फैब्रिकेशन, यही चीज़ें। वहाँ लेवल थोड़ा सा चेंज हो जाता है क्योंकि ये चीज़ें वहाँ मतलब ब्रांड पाकिस्तान में। तो इसमें ये कि अगर हम एक ओवरऑल सफ़र की बात करें तो कुछ भी करना इतना आसान नहीं होता। मतलब ये कि एक विज़न देखना बड़ा इजी है, लेकिन उसको फुलफ़िल करना मतलब उसके पीछे मेहनत है, मुश्किल नहीं है। मतलब देखें ना, आज के दौर में बहुत सारे लोगों को मैं ये आपकी नाज़रीन के तवज्जुह से ये बात कहना चाहूँगा कि बहुत सारे लोग ये थोड़े से हिचकिचाते भी है, एक खौफ होता है दिल में कि हम कुछ इस तरह करें तो कुछ ख़राब ना हो जाए या ना हो जाए या लॉस ना हो जाए। तो ये सब चीज़ें साथ में, अब जैसे आपने कहा है कि मतलब ये कि एक डोमेस्टिक लेवल से लेकर इंटरनेशनल लेवल तक का सफ़र, तो हमने ये बहुत छोटे से स्टार्ट किया था और स्टेप बाय स्टेप जो है वो आगे बढ़ते रहे। अल्हम्दुलिल्लाह आज हम इसको बैनुल अक़वामी लेवल पे एक्सपोर्ट कर रहे, यानी अपना एक गारमेंट्स। तो इस तरह मतलब ये कि चीज़ें होती है, मामलात होते हैं, मुश्किलात आती है, लेकिन हर मुश्किल के बाद एक सुख और आसानी है। आसानी है, बिल्कुल है। और क्या देखते हैं आपके पाकिस्तान में गारमेंट्स का कारोबार कैसा है इस टाइम? देखिए, ओवरऑल अगर मैं एक बिज़नेस की बात करूं तो मुश्किलात तो है। अगर हम एक एनर्जी सेक्टर के ऊपर बात करें, इसके अलावा अगर हम अपने कंप्यूटर की बात करें, यानी पाकिस्तान और जो हमारे इर्द गिर्द के लोग हैं, तो मुश्किलात तो बहुत है। यानी अगर एक चीज़ हम यहाँ से फॉर एग्जांपल $1 में या इस तरह दे रहे हैं तो वो वहाँ से मतलब उससे कम में आ रहा है। तो ये एक बड़ा डिफरेंस है। अगर हम पाकिस्तान में बात करें तो पाकिस्तान में देखिए काम करना ज़रूरी है और हर मतलब है कि मुश्किल नहीं है। जैसे मैंने कहा है कि मुश्किलात आती है, लेकिन उसको मैनेज करना बड़ा इंपॉर्टेंट है कि हाउ टू मैनेज। ये चीज़ें अगर एक बंदा समझ गया तो वो बिल्कुल उसको मतलब ये कि उस मुश्किल से निकल सकता है। ये तो मतलब एक पाकिस्तान की बात करें, एक अगर हम घर की बात करें तो वहाँ भी मुश्किल आते हैं। सही बात है। तो मतलब ये कि अगर हम एक ये बहाना बनाएं कि नहीं यार ये प्रॉब्लम है या ये, तो दिस इज़ कॉल्ड लेम एक्सक्यूजेस। हम इससे अगर निकले और अपने विजन पे फोकस करें तो डेफिनेटली पाकिस्तान माशाल्लाह से एक ऐसा खित्ता है जहाँ आप आसानी काम कर सकते हो और लोग कर भी रहे हैं। सही बात। अभी मैं रिसेंटली जैसे अगर हम मिडल ईस्ट की बात करें तो बहुत सारे लोग कहते थे कि बहुत मतलब है कि वहाँ बिजनेस और बहुत सारे पाकिस्तानी वहाँ गए भी, लेकिन आप देखें सब वापसी यहाँ आ रहे। क्यों? क्योंकि माशाल्लाह से जो पाकिस्तान का एक खित्ता है वो जिन हाथों में है वो महफूज है। हाँ। तो अगर एक बंदा एक बिज़नेस स्टार्ट करे तो उनके लिए जो सबसे पहला जो मतलब फर्स्ट फैक्टर आता है ना, वो ये आता है कि मैं जो ये करने जा रहा हूँ आया ये मतलब सेव है, यानी आज अगर मैं मेहनत कर रहा हूँ तो 10 साल बाद इसकी मेहनत कोई और तो नहीं लेगा। तो ये मतलब उस लिहाज से पाकिस्तान मैं समझता हूँ कि हम किसी मतलब ये कि रहमत और नेमत से ये हमारे लिए कम नहीं है। सही, बिल्कुल सही बात है। सर आप इतने अरसे से बिजनेस कर रहे हैं माशाल्लाह से, और फिर आपका अपना ब्रांड अपना बच्चा .pk जब ये लॉन्च हुआ आया तो आपको कैसा फील हुआ? मैडम एक ख्वाब था ना आपका? बिल्कुल, वो ख्वाब है, इंशाल्लाह स्टिल लॉन्ग वे टू गो। इंशाल्लाह इसको ऐसे मकाम पे लेके जाएंगे कि भाई ये पूरा हर
मतलब है कि रिलेटेड हो या पाकिस्तानी हो, उससे फ़ायदा ले सके। सही। तो जाहिर बात है कि जब बंदा काम शुरू करते है तो इसके पीछे ये वो देखता है ना कि यार ये कहाँ पे, वो कहाँ पे। तो ख्वाब तो मैडम आपको पता है, ख्वाब तो होता है। ख्वाब तो ख्वाब होते हैं, ख्वाबों की बस, ताबीर भी मिल जाती है। बस आप मेहनत करो तो कोई शक नहीं है, अल्लाह ताला जो है ना वो आपकी मेहनत ज़ाया नहीं जाने देता। इंशाल्लाह इंशाल्लाह। जो नए कारोबार करने वाले लोग हैं, जैसे यंगस्टर्स हैं, इस तरफ आ रहे हैं, आप उनको क्या मशवरा देना चाहेंगे? मैडम मैं तो मशवरा ये दूंगा कि भाई आपको अपना टारगेट होगा, आपका विज़न होगा ना। अगर आप विज़न पे पटली पे चढ़ो या प्लेटफॉर्म पे चढ़ो तो इसमें कोई शक नहीं है कि आप पहुंचोगे मंजिल पे। ये अल्लाह ताला का वादा है कि भाई आप मेहनत करो, स्ट्रगल करो, मैं आपको दूंगा इसका फल। सही। जैसे कि हमारे नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हज़रत याकूब अलैहिस्सलाम से बिछड़ गए तो 40 साल उसको लगे उसमें ना। हाँ, हाँ। लेकिन जब याकूब अलैहिस्सलाम पे वही आई, उन्होंने बोला कि याकूब तुम्हारा एक दिल है और एक दिल में जो है ना दो नहीं समा सकते। अल्लाह ताला ने बोला कि या तो मुझे रखोगे या यूसुफ को रखोगे। बिल्कुल। तो उसने जब यूसुफ से दस्तबरदार हुए तो अल्लाह ताला ने यूसुफ भी दिया और बादशाही भी दी। वाह वाह वाह। तो कहने का मतलब है कि अल्लाह ताला जो है ना वो बहुत बड़ा बादशाह है और आपकी मेहनत को वो कभी ज़ाया नहीं होने देगा। हकीकत तो जो बंदे स्टार्ट करना चाह रहे हैं वो बिल्कुल कोई मसला नहीं है किसी काम में। हर मसले, जैसे भाई ने बोला कि मसले तो घर में भी आते हैं। अभी यहाँ से हम जा रहे हैं कि आप अमेरिका में हो, कहीं भी हो, मसले तो हर जगह पे है। लेकिन असल में हम जो है ना फिर ज़्यादा रोते हैं। सही। और वहाँ के लोग उसको मैनेज करते हैं। जैसे कि अभी मिडिल ईस्ट में जो मसले चल रहे हैं, बिल्कुल बिल्कुल। तो आपने एक वीडियो नहीं देखी होगी कि भाई वो सोशल मीडिया पे एक वीडियो आई हो कि भाई इधर ऐसे हुआ ऐसे हुआ है। तो वहाँ की गवर्नमेंट जो है ना बहुत, जो उन्होंने बहुत उसको वो किया हुआ है। और हमारा तो इधर हर चीज़ की आज़ादी अल्हम्दुलिल्लाह। लेकिन अभी इस वक्त जैसे बाहर के जो हालात हैं इस वक्त ठीक नहीं है, तो एक्सपोर्ट कैसे हो रहा है? देखिए मतलब एक्सपोर्ट में तो बहुत हद तक कमी आई है, ये आप बिल्कुल सही कह रही है। तो मुश्किलात तो है। अब ये एक वर्ल्ड वाइड मसला है, मतलब एक सिर्फ पाकिस्तान का मसला नहीं है। अगर हम देखें तो हर मुल्क का जो एक जीडीपी है उसके लिहाज से उसमें मसला है। और स्पेशली जो हमारे इर्द गिर्द है, जो सब कॉन्टिनेंट में है, उसमें तो ज़्यादा आया। अगर आप मतलब चाइना की बात करें या इसके अलावा हम अपनी बात करें तो उनमें भी मसले मसाइल आए। क्यों? क्योंकि जो एक जगह है, जब वॉर की बात होती है तो वॉर की वजह से एक मुल्क नहीं, जो इसके अतराफ पूरा मतलब ग्लोबल है, सब डिस्टर्ब होते हैं। सारा तो खित्ता डिस्टर्ब हो हाँ, जाता तो अभी है। मतलब है कि जो एक रेशो था एक्सपोर्ट के हवाले से वो तो मतलब अभी ना होने के बराबर है। मतलब है कि बिल्कुल ही इस लेवल पे आ गया कि बिल्कुल शेयरिंग हो गया। तो मसले तो है बिल्कुल एक्सपोर्ट में है। तो वो जो आप कह रहे हैं कि इश्यूज आ रहे हैं, तो फिर एक कारोबारी बंदे को वो इश्यूज भी तो फेस करने पड़ेंगे ना। डेफिनेटली। तो क्या आप इन चीज़ों के लिए सब तैयार हैं? देखिए मतलब जैसे कि अगर इश्यूज़ की बात आ रही है और साथ में अगर हम एक क्वांटिटी की बात करें, लेट्स सपोज जैसे कि अगर 100 पीस है फॉर एग्जांपल, तो वो आ जाएंगे 50 पीसेस पे। तो ये कि इस चीज़ों के लिए फिर ये हो कि मतलब बहुत सारी चीज़ें बिक जाती है। इसके अलावा यूनिट बंद होते, मसले मसाइल आते, इसके अलावा एक्सपेंसेस आपको बेयर करने पड़ते। तो डेफिनेटली ये तो मतलब एक बंदा लेके चलता है। सही। नहीं नहीं, ये तो बात आपने बिल्कुल ठीक की। और इंशाल्लाह ये हमेशा रहने वाली चीज़ें नहीं हैं। हाँ, इंशाल्लाह तो वक्ती तौर अल्लाह पे। बेहतर करेंगे और इंशाल्लाह आसानी होगी कि हमारा पाकिस्तान भी तरक्की करे और जितनी भी हमारी गारमेंट फैक्ट्रियां हैं वो अच्छा काम करें। आप जैसे लोग हैं जो हमारा असासा हैं और इस मतलब पाकिस्तान को आगे बढ़ाने में, एक रेवेन्यू जनरेट करने में आप लोगों का बहुत बड़ा हाथ है। तो करते रहें, मेहनत करते रहें, इसी तरह पाकिस्तान का नाम भी रोशन करते रहें। और आप दोनों को दोबारा बहुत बहुत मुबारक दूंगी कि आपका अपना ब्रांड आया है, अपना बच्चा .pk, जिसने मुझे बड़ा इंस्पायर किया। नाम बड़ा यूनिक है, नाम बड़ा यूनिक है और जाहिर है इसके पीछे सोच सिर्फ आप दोनों की ही होगी और तो किसी की नहीं हो सकती। नहीं, डेफिनेटली यहाँ मैं बड़ी एक चीज़ इनपुट करूँगा, मतलब है कि इसके पीछे मतलब मेरी फैमिली है। अच्छा। मतलब है कि जैसे मतलब हम भाइयों में मतलब 2 भाई नहीं, इसके अलावा हम माशाल्लाह से 6 भाई है। माशाल्लाह। तो जो मेरे एक भाई है वो अब्रॉड है, पेरिस में होते हैं, फ्रांस में। इसके अलावा उनका जो एक विजन है, उनका जो डायरेक्शन है, हम बिजनेस में आए वहाँ से। अच्छा। कि मतलब है कि आपने मतलब इस तरफ जाना है। डेफिनेटली जब आपको एक फैमिली सपोर्ट होती है, बहुत सारे लोग कहते हैं कि एक कामयाब बंदे के पीछे एक कामयाब औरत है। तो डेफिनेटली औरत तो है, लेकिन मैं यहाँ समझता हूँ कि इसके पीछे औरतें हैं। यानी इसमें आपकी मिसेज आ गई, आपकी फैमिली की वालदा, बहनें, तो ये भाई, ये सब पीछे मतलब
जाहिर है, इसके बैक पे जाहिर है। है, पूरी फैमिली का जब सपोर्ट होता है ना तो वो एक चीज़ कामयाब बन के ही सामने आती है। आता है, तो बिल्कुल ऐसे बहुत अच्छी बात है। ऐं वरी मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि तव्हांखे स्पेशल डिस्काउंट मिली रहियो आहे। जेके बि असांजा व्यूवर्स आहिनि, स्पेशली जेके रंगनि भरी शाम ॾिसी रहिया आहियो, त तव्हांजे लाइ 14 अगस्त ताईं ऑनलाइन शॉपिंग ते डिस्काउंट आहे। तव्हां जॾहिं बि पंहिंजो ऑर्डर बुक कंदा त उते तव्हांखे ऑप्शन मिलंदो ऐं डिस्काउंट ऑप्शन मिलंदो। उन ते तव्हां लिखंदा रंगनि भरी शाम KTN त तव्हांखे 50% डिस्काउंट बि मिलंदो। त अपना बच्चा .pk जा तव्हां कपिड़ा बाय कयो, पंहिंजे ॿारनि खे बि पारायो। ऐं हाणे हूअं बि 14 अगस्त अची रहियो आहे माशाल्लाह सां। ऐं हींअर त हूअं ई बि जशन जो मौक़ो आहे त हिननि वटि ज़बरदस्त हिकिड़ी कलेक्शन आहे जेका 14 अगस्त जे लाइ आहे। न्यू बॉर्न खां वठी 14 सालनि जी उमिरि जे ॿारनि ताईं जा हिननि वटि ड्रेसिस आहिनि। सो हरी अप, ग्रैब योर शर्ट्स ऐं पंहिंजे ॿारनि खे पारायो, इंजॉय कयो ऐं अपना बच्चा .pk खे प्रमोट कयो। वंस अगेन थैंक यू सो मच सर, आपने अपना वक्त दिया, आप भी आए। और लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगे? बस मैसेज तो बिल्कुल डेफिनेटली देना चाहिए। मैसेज देना चाहिए कि भाई अपना विजन रखो, टारगेट रखो और उस पर चलो। टाइम लगता है, हर चीज़ में मसले भी आते हैं, स्ट्रगल भी होती है, बस करते रहना, इंशाल्लाह सक्सेस है। जो इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह, थैंक यू, इंशाल्लाह। जी आप मैसेज। देखिए मतलब यहाँ मैं एक इनपुट देना चाहूँगा कि बहुत सारे हमारे जो यूथ है, जो यंगस्टर है, वो ये कहते हैं कि हम यूनिवर्सिटी जाते, कॉलेज जाते, तो उनके माइंड में एक ही विज़न होता है कि जॉब, नौकरी और ये वो। तो ये चीज़ें आप ज़रूर अपने माइंड में रखें, लेकिन आप मतलब डे वन से ये चीज़ अपने माइंड में रखें कि आई वांट टू डू समथिंग फॉर माई सेल्फ। चाहे वो एक सर्विस हो, चाहे वो एक ब्रांड हो। तो जो मतलब है कि ये विज़न आपके माइंड में होगा तो डेफिनेटली आप जो है उसको लेके मतलब पहुंच सकते हैं मंजिल तक। तो मेरा यही एक मैसेज है यूथ के लिए कि आप ज़रूर काम करें, लेकिन फोकस करें अपने कारोबार पे और इंशाल्लाह कामयाबी आपकी दहलीज पे ज़रूर आएगी। ज़बरदस्त ज़बरदस्त, बहुत अच्छी बात। ऐं इंशाल्लाह तव्हां सां मिलूं था ब्रेक खां पोइ। ब्रेक खां पोइ असांखे ॿिया गेस्ट ज्वाइन कंदा, सो काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। असांजा गेस्ट हिते बिल्कुलु अची चुका आहिनि। थोड़ी देर में हलूं था गेस्ट की तरफ, पर शोभी भाई भी असां सां गॾु आहिनि ऐं शोभी भाई के भी पहिरियां सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण मेरी बहन। और जो पहला हमारा सेगमेंट था ज़ाहिर है वो बहुत ज़बरदस्त था। आने में ताख़ीर 5 मिनट लेट, तो मैंने सोचा कि ये इस ब्रेक के बाद ही आ जाऊँ। हाँ लेकिन उसमें आपका काम भी नहीं था। हाँ ये एक कुदरती हो गया अल्लाह की तरफ से। मजाक कर रही हूँ, आपका काम था। तो कैसे आप? ठीक है, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तबीयत ठीक है आपकी? ज़बरदस्त ये मौसम होता है ना, आप यकीन माने मुझे बड़ा ऐसा लगता है जैसे सुकून मिल रहा है। और अल्लाह करे ऐसा ही रहे, अबर आलूद रहे, इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। तो ये ज़बरदस्त मौसम है। लेकिन आपसे और अली से दोनों से मुझे शिकायत है। ये तो बड़ा गहरा मसला हो गया। हाँ वो मां तव्हांखे ॿुधायां त छो ओए त इन जे करे अॼु मां लाइव थी चवां। अगर आंटी सुन रही होंगी तो बिल्कुल आंटी तक ये मेरी आवाज़ जानी चाहिए। आंटी छा मुंहिंजी अम्मी जहिड़ी आहे, अम्मी ही चवंदसि। थैंक यू सो मच, आपने मुझे तबरुक भेजा, आपने मुझे वहाँ पर भी याद रखा और मैं ख़ुद को बहुत खुश नसीब समझती हूँ इस चीज़ में कि हर दफ़ा कोशिश होती है, हर दफ़ा तैयारी होती है। शायद अभी अल्लाह का बुलावा नहीं है, जब होगा तो इंशाल्लाह ज़रूर जाऊंगी उम्रा करने, हज करने। अल्लाह ने इंशाल्लाह ज़िंदगी रखी तो ज़रूर जाऊंगी। लेकिन मैं इस चीज़ में खुशकिस्मत हूँ कि मुझे कहीं ना कहीं से तबरुक मिल जाता है और ये अल्लाह का बड़ा करम है मुझ पर कि मैं खुश नसीब हूँ इस चीज़ में कि कहीं ना कहीं से आब ज़मज़म मुझ तक पहुँच जाता है।
और बहुत शुक्रिया अम्मी, आपने मुझे याद रखा इस चीज़ के लिए, आपने मुझे तबरुक भेजा। और मैंने शोभी भाई और अली से भी कहा था कि मेरी अम्मी से बात करवाइएगा, लेकिन दोनों ने नहीं करवाई। तो अब जब आपको मेरी आवाज़ आ जाए तो आप अब मुझे ख़ुद कॉल कीजिएगा इंशाल्लाह। तो शोभी भाई ये गलत बात है वैसे। मेरी बहन में यकीन माने, एक्सट्रीमली सॉरी, मैं नहीं भूल नहीं, गया। सॉरी की बात नहीं है। बिल्कुल सॉरी मेरे की बात जहन नहीं में है। रहा नहीं जो बात है। कोई सच। मसला नहीं है, ये- लेकिन कोई मसला नहीं, अब क्या बोलूँ। खैर हो जाता है। माँ बेटी का मामला है। हाँ छोड़ें, अब माँ बेटी का मामला हो गया, छोड़ दें। सो हलो था पंहिंजे गेस्ट जी तरफ़ असां सां गॾु मौजूद आहिनि इंजीनियर अब्दुल हफ़ीज़ भट्टी साहब, जेके पोएट आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, ऑथर आहिनि, नॉवलिस्ट आहिनि ऐं CEO आहिनि द मंज़र मैगज़ीन कराची ऐं बुक पब्लिश जा। इन्हनि जा बुक पब्लिश बि थिया आहिनि जेके आहिनि रोशनीअ जा रंग, उञायल ख्वाब, ऐं घणेई ॿिया बि आहिनि जेके पब्लिश थिया आहिनि। ऐं कुझु न्यूज़ पेपर्स में बि हिननि जी कुझु आर्टिकल्स ऐं कुझु अहिड़ियूं शयूं पब्लिश थियूं आहिनि। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी, थैंक यू KTN टीम, अज़हर साईं ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे दावत ॾिनी हिन प्रोग्राम में रंगनि भरी शाम में। वॾी महिरबानी त तव्हां आया। ऐं इन खां अलावा असां सां गॾु असांजो पंहिंजो भाउ जेको उहो असांखे ज़बरदस्त गाना ॿुधाईंदो आहे जॾहिं बि ईंदो आहे, ऐं अॼु बि असांखे सुठा सॉन्ग्स बि ॿुधाईंदो। ऐं त शाह साहब जो ॾींहुं आहे त इनशाला कोशिशि कंदासीं त उन्हनि जे हवाले सां उन्हनि खां गीत ॿुधूं। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि साहिर अली अंसारी, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वधीक ख़ुशि सभु बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अलाह जो करम, अज़हर साहिब जो महिरबानी ऐं तव्हांजी ऐं KTN मैनेजमेंट हमेशह यादि कंदा आहियो। ऐं हीअ बि एमरजेंसी, अॻे बि एमरजेंसी हुई। अच्छा, छो एमरजेंसी लॻी पवंदी आहे। राति जो दुआ सलाम कई चई, सुबुह जो अलिया मूं चयो यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। अब हाणे कीअं कपिड़ा इस्त्री कजनि, कीअं कमु कजे, कीअं लाइट त हुई न, लाइट त हुई न, लाइट त हुई, गैस जो मसलो आहे, लाइट जो न आहे। न बसि गैस भराए छॾंदा आहियूं, बसि सभई भराइनि पवंदा, असां भराए छॾंदा आहियूं भला। इहो बि सही आहे। हा, सो छा करियूं। तो शाह साहब जो प्रोग्राम हुजो, हाणे शाह साहब जो प्रोग्राम मां त असांजा ख़ुशनसीबी आहे जो शाह साहब खां मतिलबु केरु आहे। असां कॾहिं सोचियो बि कोन्होसीं त शाह साहब जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। शाह साहब सां ॻाल्हाइणु मतिलबु हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे असांजी, हिन खां वॾो प्रोग्राम त नथो थी सघे। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, मुंहिंजे हथ में हिकिड़ो नंढड़ो किताबु आहे जंहिंजो उनवान आहे पैसो, ऐं एॾो क्यूट आहे जंहिंखे मां हथ में खणी वेठी आहियां। वॾी महिरबानी त तव्हां हे मूंखे ॾिनो आहे किताबु, ऐं स्पेशली मुंहिंजे लाइ खणी आया आहिनि, त मां हे इनशाला ज़रूरु पढ़ंदसि। ऐं एॾो क्यूट आहे जो मां ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदसि त एतिरो नंढड़ो छपरायो अथव, इन जी वजह छा आहे? ऐं पैसो इन जो उनवान आहे, त पैसो छो रखियो वियो आहे, इन में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? पहिरियां त इन जे हवाले सां जी, असां पैसो नॉवलिस्ट, पहिरियों मां तव्हांखे सवाल जो जवाबु ॾियां त नंढड़ो छो आहे। कुझु किताब अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो वधाउ करणु ज़रूरी नाहे हूंदो, माना उन जे अंदरि पॉइंट टू पॉइंट जेकॾहिं ॻाल्हियूं असां वटि रखणियूं आहिनि त पोइ उते ई ख़तमु करिणो पवंदो। पोइ उन जो मवादु जॾहिं आउं सेड़ियसि त उन जो मवादु एतिरो वञी बीहे पियो। अच्छा, ठीकु, त आउं हाणे इनखे हासकेरी बि जेकॾहिं वधाउ ॾेई करे मिक्सचर विझी गरम मसाला हेॾां होॾां करे सघां पियो, छो त मुंहिंजा पहिरियां ॿ किताब जेके आहिनि उहे वॾी साइज़ जा आहिनि। ठीकु, हीउ टियों किताबु आहे जेको नंढी साइज़ जो आहे। त हिन जे अंदरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान जो टॉपिक रखियलु आहे, त इंसान दरअसल जेको पीढ़ा मां गुज़रे थो, तकलीफ़ मां गुज़रे थो, या उनखे जेको मिसगाइड कयो थो वञे, ठीकु, त उहो पंहिंजे रूह जे अंदरि जेको ज़मीर आहे उन सां डायलॉग कीअं करे ऐं उन खां सिखे कीअं। दरअसल वी आर द होल नेचर, असां मुकमिल हिकु फितरतनि सां पूरी काइनात अंदरि आहे असांजी। ठीकु, असां जॾहिं बि ॿियनि अपार्ट फ्रॉम ऑल द सिलेबस, इंग्लिश लिटरेचर, कुझु बि सभिनी खां हटी करे जॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि कंदासीं न, त उहो जेको ॿाहिरियों इल्मु आहे उहो असांजे अंदरि मां निकितो आहे। ठीकु, जॾहिं असां अंदरि खे पढ़ंदासीं न त असां हर मामले में अॻिते हूंदासीं। त पहिरियां पंहिंजी साइकोलॉजी खे सम्झणो हूंदो आहे, पोइ असां ह्यूमन साइकोलॉजी तरफ़ वेंदासीं। त हीअ किताब जो जेको आख़िरी हिसो आहे उहो ह्यूमन साइकोलॉजी ते आहे, ऐं उनखां पोइ पहिरियों जेको हिसो आहे इनर साइकोलॉजी ते आहे। ठीकु, त बाबा तव्हांजे अंदरि जेके थॉट्स अचनि था, ॾींहं में हर इंसान वटि 60 खां 70,000 थॉट्स अचनि मुख़्तलिफ़। इहा जेकी ह्यूमन ट्रैफिकिंग आहे, थॉट ट्रैफिकिंग आहे, असां हिनखे कीअं रोके सघूं था, या हिनखे असां जेको अंदरि में जेको ज़िम कंदा आहियूं, जंहिंमें असांखे दुख या ॻोढ़ा निकिरंदा आहिनि, असां इहो आहे छा, ॻोढ़ा किथां था अचनि, ठीकु, थॉट्स किथां था अचनि, इहो चैनल आहे कहिड़ो। त इन सॼी ह्यूमन साइकोलॉजी खे सम्झण खां पोइ इंसान वटि जेके हर्ड्स ईंदा आहिनि न, उनखे उहो ख़ुशनसीबी सम्झंदो आहे ऐं उहो आराम सां हलंदो रहंदो आहे। बनिस्बत असां टांटिंग तरफ़ वञूं त हिन मूंखे ईअं छो चयो, ठीकु,
ठीकु। ऐं असां जेकॾहिं कंहिं सक्सेस तरफ़ कामयाबु जेकी का बि अगरि असां हासिलु करणु चाहियूं था त उहा असां माण्हुनि जी तारीफ़ जे लाइ या मुआशिरे जी वाह जे लाइ जेको असां चवंदा आहियूं न न मूंखे इहो करिणो आहे छो त हुनजे पुट बि ईअं कयो आहे राइट। असां इहा जेकी आहे सॼो फेक हिकिड़े क़िस्म जो ड्रामेटिकली सेंस आहे, इहो सेंस असांखे हटाइणो पवंदो। दरअसल असांखे ख़ुदा बाय डिफॉल्ट कुझु नेचुरल फिनोमिना विधा आहिनि, असांखे उहे ॻोल्हणा पवंदा। असांजी जेको पैसो ईंदो या असांजी जेकी नॉलेज वधंदी, इज़त वधंदी मुआशिरे में, ऐं असां स्किल्ड थी करे अॻिते वधंदासीं, उहो पंहिंजे पाण खे सुञाणण खां पोइ आहे। बाक़ी जेके जीनियन नॉलेज आहे जेके असांखे एजुकेशन मां मिले थी उहो हक़ु आहे, उनखे कॾहिं बि माण्हू नथो विसारे सघे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु पुछंदसि, मां जेतिरो बि सरसरी किताबु ॾिठो आहे उन में हर जाइ ते हिकिड़ो हे ई नज़म छो आहे सेम जेको आहे, तुंहिंजी ज़िंदगीअ में प्यार ई प्यार आहे, तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं, तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जी ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो, छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। सॼे किताब में इहो ई हिकिड़ो नज़म आहे, बैत आहे, छा आहे इहो ऐं इहो ई छो आहे? असां ॾिसो इंसान जेको सोचींदो आहे न, हीउ जेको असांजो दिमाग़ आहे उहो अर्थ आहे, ज़मीन आहे, ऐं थॉट्स सीड आहे राइट। असां जेकॾहिं मायूसी जा ॿिज पोखींदासीं त उहे वधणु शुरू थींदा राइट। हाणे इहो बार बार छो आहे, जेकॾहिं असां पंहिंजे बारे में आईने जे साम्हूं पंहिंजी तारीफ़ न कंदासीं ऐं पंहिंजी इज़त रिस्पेक्ट न कंदासीं, असां पंहिंजे बारे में सही न ॻाल्हाईंदासीं त मुआशिरो बि सही न ॻाल्हाईंदो। असां चवंदासीं न यार मां कुझु करे नथो सघां, हीअ करे मां फेल आहियां, यार मज़ो न आहे, पैसा न आहिनि, रिसोर्सिस न आहिनि, वे माइट मूंखे गारियूं थो ॾिए, कुझु बि समहाउ अफ्यूज़ कुझु बि, त उहो इंसानु जेकॾहिं उहा ई फिल्म साॻी ॿाहिरीं फिल्म अंदरि विझंदो त उनजो जेको स्ट्रक्चर आहे उहो ख़राबु थी वेंदो। त हीअ जेको रिपीटेशन आहे अफर्मेशन्स, इनखे असां अफर्मेशन्स चवंदा आहियूं, त हमेशह जॾहिं बि तव्हां किथे बि वञो त पंहिंजे फेक इट टिल यू मेक इट। जेकॾहिं तव्हां को बि तव्हां वटि ख़्वाबु आहे ऐं तव्हां चाहियो था त मां डॉक्टर बणिजंदो, तव्हां पोइ डॉक्टरनि जी कंपनी में रहणु शुरू कयो ऐं उनखे ॾिसो उहो ॻाल्हाए कीअं थो, उथे कीअं थो, वेह कीअं थो। तव्हां थ्योरी केतिरी बि अंदरि ज़हन में विझंदो पर तव्हां वटि उहे एक्शन कोन्हनि, तव्हां वटि उहे हैबिट्स कोन्हनि। का बि हैबिट्स जेका आहिनि 21 ॾींहंनि में सेट थींदी आहे। जेकॾहिं बैड हैबिट आहे उहा बि 21 ॾींहंनि में तव्हांजी पकी थींदी, जेकॾहिं गुड हैबिट आहे उहा बि 21 ॾींहंनि में पकी थींदी। त हीअ अफर्मेशन्स आहे। असां जॾहिं बि काथे बि वेंदासीं त पंहिंजो जेको बिलीफ सिस्टम आहे उनखे पको करिणो पवंदो त मां आई एम द बेस्ट, आई एम द विनर, आई एम सक्सेसफुल। असां जॾहिं अहिड़े तरीक़े सां शयूं कंदासीं, आई एम वर्दी ऑफ ऑल द थिंग्स दैट आई डिज़ायर, ठीकु, अहिड़े तरीक़े सां कामयाबी ॿियूं शयूं। हे ॾिसो अॼुकल्ह जेको रुझान आहे गुरबत जो, मायूसी जो, जॉबलेस जो, इहो दरअसल पंहिंजे पाण ते बिलीफ सिस्टम ख़राबु आहे। हाणे ॾिसो जेकॾहिं का वैकेंसी थी अचे उते 700 माण्हू अप्लाई कनि था ऐं पोस्ट हिकिड़ी आहे। हाणे कुझु अहिड़ा बि तव्हांखे रूह मिलंदा जेके यार पोस्ट हिकिड़ी आहे, मां छो अप्लाई कयां, अलाए केरु खणी वेंदो। हक़ीक़त ॻाल्हि आहे, मतिलबु दिलि में हिकिड़ी ईंदी आहे न शइ त अलाए मुंहिंजो चांस लॻे न लॻे। त असांखे जॾहिं मूंखे हिकिड़ी सीट खपे थी त मूंखे त अप्लाई करणु घुरिजे न। मां छो माना एनवायरमेंट तरफ़ ॾिसां त नया 700 ई माण्हू खणी ईंदो, बाबा आई एम द वन। हिकिड़ी सीट जे पुठियां ज़ाहिर आहे ड्रोड़ वॾी हूंदी आहे ऐं उन्हनि मां खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके डिसहार्ट थी पोइ ते हली वेंदा आहिनि, ट्राए न कंदा आहिनि ऐं उन्हनि खे ट्राए करणु घुरिजे। तव्हां अॻिते वधणु सिखो। या वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे त असां दुनिया जी ड्रोड़ में पोइ ते रहिजी वेंदा आहियूं सिर्फ़ु इन जे करे जो असां पंहिंजो पाण खे पाण डिग्रेड कंदा आहियूं। न मां त शायदि न करे सघंदमि ऐं कंहिं ॿिए खे मिली वेंदो, थी सघे थो तव्हांजो नालो हुजे। त इहा शइ वाक़ई असांखे पाण मां कढणी पवंदी। तव्हां सां मां इनशाला अञा बि शयुनि ते डिस्कस कंदासीं। साहिर भाउ बि असां सां गॾु आहिनि। साहिर भाउ अॼुकल्ह छा पिया कयो, कहिड़ा प्रोजेक्ट्स पिया हलनि? बसि प्राइवेट शो ऐं साईं जन जेका ॻाल्हि कई सो साईं जन त ॻाल्हि कई, पर हूअं त हुनजो मतिलबु ज़िंदा सही सलामत सबूत आया। अच्छा, छो त अहिड़ा मोड़ ईंदा आहिनि न, वॾे वॾे आर्टिस्ट ईंदा आहिनि। अॼु ॾिसंदो वॾो आर्टिस्ट असांखां वॾो बि आर्टिस्ट वेठो आहे त असां घबराईंदा आहियूं हुन खां, त यार हिन साम्हूं माण्हू कीअं ॻाईंदा। ॾिसो हर इंसान जो जेको आहे न हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मटु हूंदो आहे, पंहिंजो मटु पाण हूंदो आहे ऐं हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। त इन करे न आर्टिस्ट लेवल बि जेका थी वई या जेके बि आहिनि उन्हनि खे बि मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त पंहिंजो पाण खे डिग्रेड न कयो कंहिंजे करे। सही। असांजो प्रोग्राम हो गैलेक्सी में मोइन अख्तर, नदीम बेग, मलक अनोखा, पूरी क्रीम हुई ऐं शो कंहिंजो शिकागो जंहिं मोइन अख्तर खे चाढ़ियो, हा, जंहिं शिकागो में लॉरेंस वारा उन्हीं जो शो हुजे इदरीस साहब वारनि जो। मूंखे आफ्ताब आलम जानू जर्मन मुझे यार आपको पैसे नहीं दूंगा लेकिन मैं खुद फ्री में जा रहा हूँ
क्योंकि मोइन भाई हैं और नदीम बेग, मोइन भाई नदीम बेग मतलब कि क्या है, झूठ तो नहीं बोलना, बोले नहीं हाणे मुंहिंजो ओपनिंग हुजे, नंढो ॿार ओपनिंग ऐं हिते होशियारी बि न हुजे मूं में, टैलेंट हो। सो उते सलीम जावेद खे वञिणो मरी, हिकिड़ो गानो 7 गाना ॻाई आहिनि हुन, हू एॾो परफॉर्मेंस आहे, ख़बर आहे शोभी खे सलीम जावेद ख़तरनाक परफॉर्मेंस आहे। हाँ बिल्कुल। सोनू निगम हुनखे मञियो जी तुंहिंजी जॻह परफॉर्मेंस आहे ॾाढी ख़तरनाक आहे। त हाणे सभई ॻाए, मूं चयो यार हाणे हीअ मूंखे घुराईंदो त बेइज़ती आहे, छो त नदीम बेग हेॾा वॾा माण्हू वेठा ऐं वरी खां तव्हां पंहिंजो पाण खे पाण डिग्रेड हाँ कयो। डिग्रेड पियो करियां। पोइ वरी सोचियो मूं चयो भला हाणे भला घर वारा त कोन्हे, बेइज़ती थींदी छा चवंदो, भला बेइज़ती थींदी घर वारा त कोन्हे न हिते, ख़ैर आहे ॿियो माइट बि कोन्हे, दोस्त बि कोन्हे, भला हिन ॻाए। पोइ मूं सोचियो मुंहिंजो थी सघे हिन खां वधीक तोखे को वॾा प्रोग्राम थींदा वॾा हिन खां, पोइ तूं कीअं ॻाईंदे। मूंखे हुन सॼो ऐं मूं किशोर कुमार जो हम बेवफार गित न थे, वाह वाह। वो गानो जंहिं महिल ॻायो सलीम जावेद गाॾी पंहिंजी मतिलबु लॉक करे आयो, बीठो मुंहिंजो पूरो गानो ॿुधई परफॉर्मेंस थी। तो मूंखे सॼी चई यार इधर आओ, जी कहाँ से हो, मैंने कहा हैदराबाद। जी यार मैं भी तो हैदराबाद का हूँ। मैंने कहा आपको मैंने उस वक्त पीटीएम में कहा था कि मुझे आप चांस दिलाएं, आपने नहीं दिलाया था मुझे चांस, आज आपने मुझे सुना। पोइ उहा वीडियो असांजी वरी अमेरिका वई, उते जॾहिं उन घरनि में ॾिठो न त चई हीउ छोकिरो केरु आहे, पोइ उन वरी मूंसां कॉन्टेक्ट कयो। त उहे जेके साईं जेका ॻाल्हि कई डी ग्रेड जो पंहिंजो पाण खे सम्झणु, असां असांजे अॿनि ॾाॾनि कुझु कयो, असां छा कंदासीं, इहा सोच तव्हांखे करणी पवंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त इन ई ॻाल्हि ते जेका शाह साहब जो बि कोई असांखे कलाम ॿुधायो। हा बिल्कुलु, हीउ शाह साहब जो तव्हांखे ॿुधायां थो। ऐं शाह साहब जे बारे में त माण्हू छा चए, घटि आहे, जेको चवणु आहे उहो तमामु घटि आहे। चवण वारा वेठा आहिनि, पुछंदासीं इन्हनि खां। प्राणन तो बिन रात, सोढल तो बिन रात। राणल तो बिन रात, सोढल तो बिन रात। राणल तो बिन रात, सोढल तो बिन रात। मुखे वेठे वरह लगे यार, मुखे वेठे वरह लगे यार। राणल तो बिन रात, सोढल तो बिन रात। राणल तो बिन रात, सोढल तो बिन रात। कंवल चुंडी जैसे काक जा, कंवल चुंडी जैसे काक जा। कंवल चुंडी जैसे काक जा, कंवल चुंडी जैसे काक जा। ओ पिरह फुटी पिर भात मिया, ओ पिरह फुटी पिर भात मिया। मुखे वेठे वरह लगे व्या, मुखे वेठी वरह लगे व्या। राणल तो बिन रात, सोढल तो बिन रात। राणल तो बिन रात, सोढल तो बिन रात। आऊं अव्हां जी आहियां, आऊं अव्हां जी आहियां।
रात मियां मूंखे वेठे वरह लगे विया मूंखे वेठे वरह लगे विया राणन तू बिन रात सोढन तू बिन रात राणन तू बिन रात सोढन तू बिन रात अदियूं शाह लतीफ़ चए मुर्शिद घोट लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए लालू लाल लतीफ़ चए ओ डातर नी दम डात अला ओ डातर डी दमदात अला मूंखे वेठे वरह लगे विया मूंखे वेठे वरह लगे विया राणल तो बिन रात सोढल तो बिन रात राणल तो बिन रात सोढल तो बिन रात मूंखे वेठे वरह लगे विया वेठे वरह लगे विया राणल तो बिन रात सोढल तो बिन रात राणल तो बिन रात सोढल तो बिन रात राणल तो बिन रात सोढल तो बिन रात वाह बेहतरीन बेहतरीन मज़ो अची वियो माशाल्लाह ॾाढो प्यारो पहिरीं बार मोहम्मद शाह साहब जो गानो के शो में ॻायो आहे ज़िंदगी में फर्स्ट टाइम अच्छा अच्छा छो त प्लेबैक सिंगर आहियां मतिलबु उर्दू ऐं जा ॿिया साइड सॉन्ग वारा सही। शाह साहब खे ॻाइणु त मतिलबु वॾी ॻाल्हि आहे न, न, माशाल्लाह, ऐं उस्ताद मोहम्मद माशाल्लाह। जुमन जी काफ़ी हाँ। ऐं उन जे तलफ़ुज़ जी शाइरी उनजो रिदम ऐं ॾाढो मुश्किल आहे जो थोरो घणो निभाए वियासीं न न माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ऐं हिते वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में अच्छा इहो ॿुधायो त तव्हांजो शाइरी जो सफ़र कीअं स्टार्ट थियो शुरू था कयूं पिया तव्हांजी एजुकेशन तव्हांजो ताल्लुक़ किथां खां आहे बेसिकली आउं शहदाद कोट जो आहियां अच्छा डिस्ट्रिक्ट कंबर ज़िला कंबर शहदाद कोट मुंहिंजी जेकी प्राइमरी एजुकेशन हुई कॉलेज ताईं उहा शहदाद कोट में थी उन खां पोइ सही। आउं कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग में ग्रेजुएशन जे लाइ सिलेक्शन मुंहिंजी थी वई क़ाइदे यूनिवर्सिटी नवाब शाह खां राइट 4 साल पूरा कया उन खां पोइ पास आउट खां पोइ मुख़्तलिफ़ NGO सेक्टर्स ऐं प्राइवेट सेक्टर्स में बतौर ऑफिसर्स ऐं कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं की पोस्टर्स उन्हनि ते कमु कयो आहे सही उन खां पोइ आउं कमीशन पास कई जेका 2023 में अच्छा सिंध पब्लिक सर्विस कमीशन उते एज़ अ म्यूनिसिपल ऑफिसर चीफ म्यूनिसिपल ऑफिसर CMO 17 ग्रेड में ऐं हाणे पोस्टेड आहियां मूंखे 3 साल आहे अच्छा माशाल्लाह माशाल्लाह टाउन कमेटी वारा में एज़ अ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर HRM बतौर कमु करे रहियो आहियां ऐं हीउ सिलसिलो ईअं हले थो शाइरी जो सिलसिलो बि ईअं ई हुयो यूनिवर्सिटी जे अंदरि आउं सोशल एक्टिविस्ट टाइप माण्हू हुयुमि थैलेसीमिया ते अक्सर मुंहिंजो कमु रहियो आहे राइट ऐं उते अहिड़ी कोई नाली तंज़ीम हूंदी हुई उन में बतौर ऑर्गेनाइज़र पोइ ब्लड हेड ऑर्गेनाइज़र उन खां पोइ वाइस चेयरमैन ताईं आउं कमु कयो
उन में आउं जेके बि उते असांजी पम्स हॉस्पिटल हूंदी हुई उते जेके बि उनखे रत जी ज़रूरत पवंदी त असांजी हॉस्टल ते ईंदा हुया त उन्हनि खे अरेंज मां करे ॾींदो हुउमि राइट त उन ते आउं कमु कयो ऐं उन ते ॿियूं उन ते सेमिनार्स कराया मुख़्तलिफ़ कम और 3-4 साल जे अंदरि कराया उन वक़्तु जेके कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके माना मूंखे बैकग्राउंड में बि मिलियूं ऐं साम्हूं बि आउं ॾिसां पियो त आउं पहिरियों जेको कॉलम हुयो 2013 में लिखियो हुयुमि थैलेसीमिया जो मर्ज़ जे नाले सां हिकिड़ो मैगज़िन निकिरंदो सिंध जो ॿाराणो मैगज़िन उन में आउं उहो कॉलम शाया कयो उतां जेको आहे उहो सिलसिलो शुरू थियो पहिरियां कॉलम लिखियो आउं त पोइ छा हूंदो त मुंहिंजे ज़हन में ईअं हूंदो त का शइ खे शॉर्ट कीअं कजे मिसाल जे तौर ते 2 पेजिस जो कॉलम आहे ऐं माण्हुनि जो टाइम बि बचाइजे ऐं उन्हनि खे उहो निचोड़ ॾिजे न की उन्हनि जो टाइम ज़ाया कजे ठीकु आहे स्मार्ट कमु मल्टीटास्किंग त आउं सोचियो ऐं 2016 ताईं इहे शयूं मां 2016 में शाइरी शुरू कई राइट पोइ मुंहिंजो जेको पहिरियों किताबु 2018 में रोशनी जा रंग गॾियल तौरु आयो शहदाद कोट शहर जा 10 असां शाइर हुयासीं गॾियल तौर ते पोइ असां मुंहिंजो जेको पहिरियों शाइरी जो किताबु हुयो उन में 8-10-12 गज़ल हुया उहे अहिड़े तरीक़े सां शाया कया ऐं उन में उहो ई जेके टॉपिक्स मौज़ू रहिया ख़ासि करे इंसान जे हवाले सां दुख सूर तकलीफ़ रोमेंस मोहबत ठीकु अहिड़े तरीक़े सां ॿिया असांजा खोड़ जेके नंढनि ॿारनि जा अलाए केतिरा इशूज़ आहिनि सिंध जे अंदरि या पूरे पाकिस्तान इंटरनेशनल नेशनली उन्हनि सभिनी शयुनि खे आउं डिफ्रेंशिएट कंदो हुउमि त ॿाहिरि जेका हे शइ अवेलेबल आहे हिते असां वटि छो कोन्हे अहिड़े क़िस्म जा रिसोर्सिस ऐं ॿियूं शयूं उन्हनि सभिनी शयुनि खे आउं भेटे करे पंहिंजा ख़्याल जेके पने ते उतारींदो हुउमि अहिड़े तरीक़े सां शयुनि में थोरी पकाई बि ईंदी वई कचाई खां थोरो पकाई तरफ़ वियासीं मेच्योरिटी तरफ़ वियासीं लफ़्ज़नि में थोरो उगाव ख़ुशबू पैदा थी अहिड़े तरीक़े सां अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो 3 किताब अची चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ नज़म मुख़्तलिफ़ माण्हुनि बि चया आहिनि चैनल ते हलिया आहिनि ऐं उहे मैगज़िननि में शाया थिया अख़बारुनि में शाया थिया राइट अहिड़े तरीक़े सां नज़म गज़ल ऐं कहाणियूं नावल अफ़साना उर्दू में बि लिखंदो आहियां उर्दू में बि इंग्लिश में बि ऐं सिंधी में बि नौजवान आहियूं हिकिड़ो शौक़ु आहे अजीब अपार्ट फ्रॉम द जॉब इहे शइ मूंखे न वेहणु नथी ॾे आई डोंट नो वाए ठीकु आहे इंस्पिरेशन रही आहे कोई तव्हांजी न नेवर न मुंहिंजी इंस्पिरेशन कोई न रही मुंहिंजो इंस्पिरेशन इंसानु रहियो आहे छो त आउं मिडिल क्लास फैमिली सां बिलोंग कयां थो आई डोंट नो त पोइ मूंखे आउं चवंदो आहियां त जेको इंसानु आहे न उहो हर शइ डिज़र्व करे थो ठीकु आहे कंहिं वटि कहिड़ी शइ आहे उहा हुन वटि कीअं पहुती ठीकु आउं न ॾिसंदो आहियां त जेको हुन वटि बेड तरीक़े सां पहुती आहे रॉन्ग माना सही सां ॻाल्हि इहा त पहुती आहे हुन वटि त आउं चाहींदो आहियां त दरअसल जेकॾहिं नसीब आहे उनखे मिलियो सही वे में मिलियो या बुरे वे में मिलियो पर उनखे मिलियो इन जो हिकिड़ो फैक्टर आहे बसि उहा शइ जेकॾहिं कंहिं बि इंसान खे मिले थी उहो ज़ुल्म न करे ऐं अना में न वञे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन शइ खे एक्सपीरियंस करे इंजॉय करे ऐं ग्रेटनेस जी तरफ़ वञे त मालिक हीअ शइ तूं मूंखे ॾिनी आहे मां हिन जो चोथों हिसो ॾियां थो हिन ग़रीब मिसकिन खे जेको ज़रूरत आहे बाक़ी मां कंदुमि पोइ उहो इल्मु छो न हुजे मैथमेटिक्स फिजिक्स रियाज़ी केमिस्ट्री छो न हुजे तव्हांखे अचे थी पढ़ायो राइट अगरि चवंदा आहिनि तव्हां वटि ॿियो कुझु बि कोन्हे जेकॾहिं कंहिंखे सुठो मशवरो ॾेई सघो था न उहो परेशान आहे रुकियल आहे ज़िंदगी में ॾेई छॾियो माना इहो नथो न यार मां हुनखे छो ॿुधायो मथां चढ़ी वञे नेवर ईअं कोई बि चढ़ंदो ऐं घटंदो न आहे बल्कि असां वटि जेनरस हर्ट हुजणु घुरिजे जेका शइ तव्हां ॾींदो उहा काइनात तव्हांखे 10 गुना वापसि ॾींदी नेचुरली फॉर्मूलो आहे फिज़िक्स जे मुताबिक़ न्यूटन जेको जॾहिं बि असांखे शइ ॿुधूं था न E=mc² का बि शइ जेका असां ॿुधायूं था उहा असांखे दुगुना वापसि मिलंदी त असां रेस्पेक्ट कंहिं बि इंसान खे ॾींदासीं भले उहो न करे पर उन जी सूरत उहा रेस्पेक्ट जो कर्ज़ ॿियो को ॾेई वेंदो असांखे राइट तव्हां कंहिंखे कुझु बि ॾियो कंहिंखे हेल्प कयो कंहिंखे कमु अचो ठीकु इहे तव्हांखे मिलंदियूं 5 सालनि खां पोइ ज़रूरु मिलंदियूं 6 खां पोइ ज़रूरु मिलंदियूं इहा थिंकिंग जेका तव्हांजी आहे जेके ॻाल्हियूं तव्हां कयो था इहा हर इंसान में छो कोन थियूं अचनि हूंदियूं आहिनि पर कोई एक्सप्लेन कंदो आहे कोई एक्सप्रेस कंदो आहे पर अॼु जो नौजवान मां ॾिसां थी त उहो पंहिंजियूं इहे शयूं एक्सप्रेस नथो करे छो ऐं असां एॾा मतिलबु जजमेंटल बि थी विया आहियूं कंहिं हद ताईं त इहे शयूं असांजे नौजवाननि में छो आहिनि इन जो रीज़न इहो आहे त फियर ऑफ अ लॉस आहे ठीकु हुननि वटि जेका हुन वटि शइ मौजूदु आहे उन जो ज़ियान थियण जो ख़ौफ़ आहे ठीकु ऐं ख़ुदा ते यकीन कोन्हे राइट जेकॾहिं अच्छा असां पैसा छो न आहियूं खपाईंदा फ़क़ीर खे कॾहिं कॾहिं घटि ॾींदा आहियूं मतिलबु यार मुंहिंजा पैसा खुटी वेंदा जेकॾहिं असां इहा सोच रखंदासीं न त वाक़ई पैसा असांखे खुटणु शुरू थींदा जेकॾहिं असां इहो सोचणु शुरू कयूं त जेको कुझु बि मां ॾियां थो इहा शइ मूंखे वापसि अचणु 10 गुना वापसि मिलंदी त असांजी जेकी मायूसी आहे उहा ख़तमु थींदी मायूसी जो हल इहो आहे तवक्कल करणु
सो जेकी बि मैनिफेस्टेशन इज़ अ इंग्लिश वी कैन सेड एज अ वर्ड दुआ थॉट्स असां जेकी असां दुआ घुरंदा आहियूं किथे मिसाल संभाव असां काइनात जे अंदरि ख़ुदा सां कीअं हम कलाम थींदा आहियूं राइट त जेकॾहिं असांजो यकीन ख़ुदा ते न हूंदो त पंहिंजे पाण ते बि यकीन न हूंदो बहितर इहो आहे त पहिरियां ख़ुदा ते यकीन कयो ऑटोमेटिक तव्हां जेको इंसानु मायूस आहे उनजो मतिलबु ख़ुदा ते यकीन ई कोन्हे सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं अलाह ते ई तवकल रखणु घुरिजे, अलाह खां सवाइ कुझु बि कोन्हे को। तव्हांजो मैगज़ीन बि आहे ऐं उहो इंग्लिश में आहे, उर्दू में आहे, सिंधी में आहे? उहो टिनिनि में आहे। टिनिनि में आहे। राइट राइट उनजो ऐं एडिशन अहिड़े तरीक़े सां कढंदो आहियां 30-40 पेजिस में डिस्ट्रीब्यूट हूंदो आहे त 12 पेज सिंधी 12 उर्दू 12 इंग्लिश जेकॾहिं सफ़ा इंग्लिश जो वधी विया त पोइ टोटल इंग्लिश। त छा हर महीने छा थींदो आहे? जी जी हा हर महीने डिजिटल आहे फिजिकल कोन्हे डिजिटल आहे हिन वक़्तु आउं उन में 1000 प्लस वुमेन्स एंड मेन जो इंटरव्यू करे चुको आहियां मुख़्तलिफ़ सिंधी पर्सनैलिटीज़ जे हवाले सां मुंहिंजो फेसबुक पेज आहे यूट्यूब ऐं उन सभिनि ते मां कमु कंदो रहां थो सिंधी जूं अलाए केतिरियूं नौजवान जेके बि अहिड़ा हुनरमंद थरपार कर्मा या जिन खे अॻिते अचण जो शौक़ु आहे मॉडल थियणु या स्पीकर आहिनि मोटिवेशनल ऐं उन्हनि जो वाक़ई उन्हनि मां उहो जेको लिकियल उन्हनि जे अंदरि हुनर आहे उनखे ज़ाहिर कढंदो आहियां भले उहो पब्लिक स्पीकिंग छो न हुजे या उन वटि हैंडमेड का शइ उनखे आउं अपीयर ज़रूरु कराईंदो आहियां पंहिंजे मैगज़ीन में। ओके ओके सही ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे। त हींअर कुझु पोइट्री ॿुधाईंदव? जी ज़रूरु 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 तव्हां मुंहिंजो हिकिड़ो नज़म आहे जी अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो ठीकु आहे उनजो उनवान आहे अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो ज़िंदगीअ जी अधु उमिरि जिस्म जी जवानीअ खे मुआशिरे जे क़ैद मां आज़ादु करण में गुज़री वञे थी रूह त अॻु ई क़ैद आहे पर अखियूं क़ैद न हुजण करे माज़ूर आहिनि माज़ूर जी दिलि खे केरु भाकुर पाए छो नथो अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो अखियूं ख़्वाब ॾिसनि थियूं दिलि उन्हनि खे अमल जे पाणीअ सां जवान करे थो दिमाग़ उन में ख़ुशीअ जो साह विझे थो पर पोइ बि ज़िंदगी रूह जी आह नथी सम्झे न राह ॾेखारे थी हा ख़ाली चाह चखे थी बदन भोरा भोरा थी हिकु महवर अंदरि लाश बणिजी वाझाए थो केरु रुगो करे थो ख़ाली ॻाल्हियूं ऐं दिलि बहलाए थो छो दाह वर नाए नथो अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो समूरो जग मन में समोए नथो दिलि जिगर धड़कन समुंड खे मञे ई नथो साह जो साज़ बेमज़ो ऐं ही इंसान रत जॻो लॻे ई नथो मूंखे पंहिंजो हित को लॻे ई नथो तूं भला आहीं त आउं छो पियो थो फतकां पोइ ही घर ख़ाली छो थो लॻे ज़िंदगी क़ैद खानो छो थो लॻे आउं सॼो मरी वेंदुसि केरु मूंखे अॻु में पुछे छो नथो मूंसां गॾु लुछे छो नथो अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो आख़िरी बंदा नंढड़ियूं नंढड़ियूं क़यामतूं हिन बरपा मन में नंढड़ियूं नंढड़ियूं क़यामतूं हिन बरपा मन में कंहिंजी अॼुकल्ह सिक नथी बीहे देर पा मन में सदाईं पिया था लालच में भॼूं मोहबत बि हाण पाण खां मुंहुं वैया फेरायूं पोइ बि नथा सम्झूं ही कंहिं अहिड़ी गैर आदर्शी नगरी बणाई आहे प्यार घटि सभिनि में थोरी कावड़ सवाई आहे छो जे पायूं था भाकुर त महबूब खे निज रुगो तवाई आहे हाण पाण बस कईसीं दिलि वञी विकिणी छॾीसीं तॾहिं हाण मन ही रहे अकेलो थो अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो। वाह वाह बहितरीन ज़बरदस्त। इहो कॾहिं लिखियो अथव? इहो हफ़्तो अॻु में। हफ़्तो अॻु में छा कैफ़ियत हुई हिन वक़्तु जंहिं वक़्तु इहो लिखियो अथव? इहे शिकायतुनि जो अंबार यूनिवर्सिटी लाइफ खां वठी त हिकु इंसानु जेको सोचे थो उहो थिए छो नथो जेकॾहिं थिए थो त उनजो जेको फॉर्म आहे चेंज छो आहे मिसाल जे तौर ते तव्हांखे हिकु शइ थी खपे राइट का मिसाल तव्हांखे घर जे अंदरि हिकिड़ो डेकोरेशन तव्हांखे कराइणी आहे राइट बट नेचुरली फ्लॉ या ख़ुदा जो कुझु फ़ैसिलो ॿियो आहे पोइ तव्हांखे उन जे अंदरि एडजस्ट ज़ोरी कयो थो वञे त बाबा इहा क़बूल करणी पवंदी व्हाट इज़ द फिनोमिना बिहाइंड दैट भाई छो मतिलबु हिकिड़ो मुंहिंजी बि त मतिलबु का एग्ज़िस्टेंस मौजूदगी आहे पर कॉम्प्रोमाइज़ बि त काई शइ आहे न दैट्स इट बाबा कॉम्प्रोमाइज़ केसि ताईं ठीकु आहे छो नथो छो कोन थो करे सघिजे मतिलबु अक्सर मां इहो पुछंदी आहियां त छो कोन थो करे सघिजे मतिलबु अगरि ज़िंदगी गुज़ारणी आहे ऐं सुठी लाइफ तव्हांखे खपे त तव्हांखे कॉम्प्रोमाइज़ बि त करिणो आहे न तव्हांजी पीक लेवल ते तव्हांजी डिज़ायर आहे डिज़ायर्स ॾिसो इंसान जूं ख़्वाहिशूं कॾहिं बि ख़तमु न थींदियूं आहिनि ठीकु आहे इंसान जी जेका ख़्वाहिश आहे उहा इंसान खे पाण बि ख़बर न आहे त मुंहिंजी असुलु ख़्वाहिश आहे छा
ना है ख़बर राइट ठीकु आहे मुंहिंजी शायदि थिंकिंग डिफरेंट आहे मां शायदि हिन स्पेस जी का हिकिड़ी इकलौती छोकिरी न हूंदमि पर मुंहिंजी थिंकिंग थोरी डिफरेंट आहे मां इहो सोचींदी आहियां त जेकॾहिं तव्हांखे सुठी ज़िंदगी गुज़ारणी आहे सुठो अगरि तव्हांखे अलाह साईं लाइफ पार्टनर ॾिनो आहे सुठी फैमिली ॾिनी आहे सुठो ख़ानदान ॾिनो आहे अलाह साईं तव्हांखे हर नेमत ॾिनी आहे त थोरो जिथे उते तव्हां कॉम्प्रोमाइज़ कयो था त मुंहिंजे ख़्याल में हिन में का बुराई कोन्हे का राइट कंप्रोमाइज़ जेकॾहिं कंपलजन मजबूरी में अची वञे त पोइ माण्हू बर्दाश्त करे सघे थो जेकॾहिं हुन वटि वेस्ट एक्सपीरियंस आहे ऐं उहो करे सघे थो पंहिंजो ख़्वाबु पूरो त उनखे उहो अचीव करणु घुरिजे पर जेकॾहिं वाक़ई नेचुरली माना कंपल्शन आहे मजबूरी आहे बाबा त उहो करणो आहे ओके भाई उहो ग़लति आहे पंहिंजी मर्ज़ी थोपजे न कंहिंजे मथां पंहिंजी मर्ज़ी न थोपजे कंहिंजे मथां थोरो स्पेस ज़िंदगी में ज़रूरु हूंदो आहे थोरो उनखे सम्झिजे थोरो पंहिंजी सम्झाइजे ऐं थोरी पंहिंजी मञराइजे बि है न हाणे तव्हां खां बि मञरायूं असां भला कुझु गानो बि ॿुधो न मायूसियूं त आहिनि न मतिलबु ग़ालिब जो शाइर आहे त बेलिबास आए थे दुनिया में ग़ालिब बेलिबास आए थे दुनिया में ग़ालिब ये कफन के लिए इतना सारा सफ़र कर लिया करणो त पवंदो ये न थी हमारी किस्मत के विसाल यार होता अगर वो जीते रहते तो ये इंतज़ार होता बिल्कुलु सही पर हर शइ जी मायूसी अलॻि आहे हर शइ जी तव्हांजो कमु केतिरो आहे मूं पहिरीं बि हिकिड़ी शो में ॻाल्हायो त अगरि तव्हांखे 2 कमर जो मकान आहे त उहो 15 ॾींहंनि में ठही वेंदो पर अगरि 10 मंज़िला बिल्डिंग आहे उन वक़्तु लॻंदो ॾिसो पेशेंस हर शइ में सब्र तमामु ज़रूरी आहे तमामु ज़रूरी हूंदो ऐं उहा मंज़िल मिले थी तव्हांखे थोरो सब्र कयो थोरो सब्र कयो उहो सब्र मूं जेके बि कमु कया आहिनि हेसि ताईं उहो मूं स्टेम बाय स्टेम कया आहिनि मतिलबु न मिली त न मिली ख़ैर आहे न थियो बारिश थी वई छो न थियो को मसइलो थियो हुन जी मजबूरी कहिड़ी मजबूरी साम्हूं उन माण्हुनि जी मूं त तयारु कई पर अॻियां कहिड़ी मजबूरी आहे अॻे खां माण्हू ॾिसणो पवंदो न चवंदा हीअ बहितरु हुई तुंहिंजा उहा शइ ठीकु आहे हाणे मुंहिंजो दोस्त आहे गुलसन गुल त उहो आर्टिस्ट बि आहे सिंधी गाना घणा ॻाईंदो ॾाढो सो मूं वटि आयो त मुंहिंजे उस्ताद वटि भेण त चई यार ईअं ॻाल्हाए की उर्दू पियो ॻाल्हाए त मुंहिंजो तव्हां सिंधी ॻाल्हायो ऐं तव्हांखे सुञाणो थो त चई यार पोइ तव्हां ॻाईंदा आहियो मुंहिंजो जी चई पोइ तव्हां सिंधी में ॻायो न भला मूं चयो यार सिंधी में किथे ॻाया चई केटीएन त वञ न भला हाणे कॾहिं जी ॻाल्हि आहे हीअ केटीएन जॾहिं शाइन कॉम्प्लेक्स थियो अच्छा अच्छा पोइ मूं चयो भला केरु आहे चई नूर जो थियो आहे ऐं मुंहिंजे नाले चईंसि चयो वाह इहो गुलसन मुल्क उहो सही आहे सही सही अच्छा पोइ त ज़बरदस्त कुझु गानो बि ॿुधायो असांखे हाणे छो टाइम बि घटि आहे अच्छा मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे तव्हांखे पसंदि ईंदो जॾहिं खां अख लॻी तोसां तॾहिं खां ये तव्हांजो जवाबु आहे अख लॻी नाहे हज़र साहब ॿुधो जॾहिं खां अख लॻी तोसां तॾहिं खां अख लॻी नाहे जॾहिं खां अख लॻी तोसां तॾहिं खां अख लॻी नाहे जॾहिं खां चाक कई दिलि तो तॾहिं खां चाक थी नाहे जॾहिं खां अख लॻी तोसां तॾहिं खां अख लॻी नाहे करी थो वार खोले वार असां सां वार सोणा
तुम दंग अंग अंग वंग जंहिंजो दंग ई नाहे लॻा तुम दंग अंग अंग वंग जंहिंजो दंग ई नाहे जॾहिं खां गया गम दिल में ओ तारा थका तारा तके तारा गया गम दिल में ओ तारा थका तारा तके तारा तके तारा सजण बेचैन दिल खे चैन हिकिड़ो दम घणी नाहे सजण बेचैन दिल खे चैन हिकिड़ो दम घणी नाहे जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी नाहे जॾहिं खां ला 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 माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त बहितरीन तव्हां प्लेबैक सिंगिंग बि कई आहे केतिरो टाइम कई आहे इलाही वक़्तु थियो इलाही वक़्तु थियो वरी कोई रीसेंट अहिड़ो गानो वग़ैरह न कयो गाना त हाणे तक मूं पंहिंजा ठाहे छॾिया आहिनि इंशाल्लाह बस वीडियो जा इंतज़ार आहिनि इंशाल्लाह पोइ 14 पंहिंजा ऑगस्ट लाइ बि कुझु ठाहिया अथव कुझु ठाहे 14 अगस्त ते त कंदासीं बिल्कुलु जेको जेके पंहिंजा क़ौमी नगमा आहिनि इंशाल्लाह 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 ज़रूरु त हिते ब्रेक था वठूं ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था आरंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भई शाम में अच्छा तव्हां कॉलम्स बि लिखिया आहिनि त कॉलम्स जा जेके टॉपिक्स आहिनि उहे तव्हांजा अक्सर करे छा हूंदा आहिनि अच्छा पहिरियां त कॉलम्स जा जेके टॉपिक रहिया मुंड में इंसानी नेचर से लिखिया उन खां पोइ असांजे अदीबनि जा जेके बि किताब अचनि था उन्हनि खे पढ़ी करे उन्हनि जे अंदरि उन्हनि जा कहिड़ा मौज़ूआत आहिनि उन्हनि कहिड़ा अहसास लिखिया आहिनि ठीकु उन्हनि जी उहा पैरामीटर्स कहिड़ा आहिनि उनजे अंदरि तनक़ीद जा पासा कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि ते बि तबसरा जाइज़ा ऐं मकाला अक्सर प्रोग्रामनि में चवंदो बि रहियो आहियां छपराया बि आहिनि सही सही ऐं हींअर बि लिखंदा रहो जी था जी 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 हाणे मुसलसल इहो सफ़र अहिड़ो आहे जेको आख़िर ताईं हले थो हिन जो को एंड कोन्हे सही शाइरी ऐं कॉलम्स माना गॾु गॾु आहिनि जीअं इंसान जा जेके ख्वाब गॾु गॾु आहिनि नौकिरी गॾु गॾु आहे ॿिया कम जहिड़ी घरेलू सेम एज़ कुझु अहिड़ा शौक़ बि आहिनि जेके इंसान सां गॾु रहनि था जेकॾहिं उहे रिसोर्स ज़रिया आहिनि त न पैदा करे राइट रहनि था भले या उनजी शिकायत रहंदी गॾु रहंदी काशी गॾु रहंदी हा सही ॻाल्हि आहे हक़ीक़त आहे अच्छा जीअं किताब बि तव्हां ॿुधायो त 3 अची चुका आहिनि ऐं पोयां पेंडिंग में कुझु आहिनि शयूं जेके अचण वारियूं आहिनि तव्हांजूं छपजण वारियूं आहिनि मुंहिंजो हिकिड़ो मुकमिल किताबु आहे कहाणी जो उहो जेको आहे उन ते आउं सोचां थो त मतिलबु कॾहिं छपराइजे पूरो पियो आहे अच्छा यानी कहाणियूं मुकमल थी जी मुकमिल थी चुकियूं आहिनि उन खां पोइ वरी फिक्शन अफ़साना निगारी जीअं असां जंहिंखे असां नॉवल चवंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां उन ते बि आहे ऐं शाइरी जो बि आज़ादु नज़म जंहिंमें जेकी बाउंड्री न हूंदी आहे
ठीकु जीअं हिकिड़ा पाबंद नज़म हूंदा आहिनि त मूं वटि आज़ादु नसरी नज़मनि जो बि मुकमिल किताबु आहे त आउं उनजी सिर्फ़ु सिलेक्शन पियो कयां त कहिड़ा कहिड़े हंधि रखणा आहिनि राइट ऐं उनजो जेको बुनियादी स्ट्रक्चर हूंदो आहे प्राइमरी लेवल्स ऐं उन ते बीठो आहियां जल्द इनशाला 5-6 महीननि अंदरि इहे शयूं पब्लिशिंग तरफ़ वेंदियूं सही यानी टोटल मार्केट में तव्हांजा 3 किताब जी, अची जी, चुका आहिनि हिन समेत जी जी हा इन समेत ऐं बाक़ी इनशाला कुझु महीननि में जी अचण कुझु वारियूं महीननि आहिनि 2 या 3 शयूं किताब तव्हांजूं। ज़रूरु ईंदा ओके ओके ठीकु आहे ऐं नॉवल बि तव्हांजो कंप्लीट आहे जी जी हा नॉवल बि उहो बि कंप्लीट जी, थी जी, उहो चुको बि आहे complete हिकिड़ो ई अञा लिखियो अथव हिकिड़ो इहो लिखियलु आहे ॿियो जेको आहे उहो कंप्लीट अच्छा ही त बिल्कुलु नंढड़ो शॉर्ट शो आहे हा नॉवलेट चवंदा हा आहिनि ऐं ॿियो वरी मुकमल ॿियो जीअं मुकमल, जी, वॾो जी। किताब वॾो बि किताब, चइजे हा, वॾो। ओके ओके सही ठीकु आहे त हींअर कुझु ॿुधाईंदा हो तव्हां पंहिंजी पोएट्री जी जी भले ज़रूरु उर्दू या जेका बि तव्हांखे वणे उहा ॿुधायो जी जी सिंपल हिकिड़ो गज़ल आहे सिंधी में जी कुझु कुझु अंदर में ख़ाली आहे दिलि मुंहिंजी प्यार जी मवाली आहे चयाई कयूं था सस्तो सौदो एहसास जो मूंखे साफ़ लॻो हुनजो प्यार जाली आहे मोहबत में हाण हर को चाहे थो भाकुर पर सभिनि जी दिलि इन अमल खां ख़ाली आहे जवानी वञे थी रूप बदिलाए जवाननि जी अखि इन ॾुख में आली आहे दुनिया सवें चेहरा रखे बि ख़ुशि आहे हफ़ीज़ दुनिया सवें चेहरा रखे बि ख़ुशि आहे हफ़ीज़ हर चेहरो तॾहिं बि लॻे थो ॼण सवाली आहे वाह 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 कुझु कुझु अंदर में ख़ाली आहे दिलि मुंहिंजी प्यार जी मवाली आहे वाह वाह उर्दू लिखी अथव काई पोएट्री जी, जी, हा, उर्दू में बि कुझु ॿुधायो असांखे राइट थोरो टाइम जी जी ज़रूरु ज़रूरु तव्हां तेसिताईं ॻोल्हे वठो तेसिताईं मां हिननि जी तरफ़ थी अचां पई अच्छा पोइ 14 अगस्त जी तयारी आहे हा 14 अगस्त ते बिल्कुलु किथे किथे कॉन्सर्ट्स करणु पिया कॉन्सर्ट पर हाणे अचनि त अचो त टाइमिंग वेंदा पंहिंजा शो ऐं उहो ॿुधाईंदा जिते किथे किथे आहिनि शो ऐं राति नाइट जा शो आहिनि सही हा शाम जो बाक़ी ज़ाहिर हा आहे बाक़ी हुनखे कराची क्लब में तो कंदो आहियां जीअं मुस्लिम भीम खाना में सही उते सही हर आचार ते हूंदो आहियां उते सही जो मेंबरशिप आहे हुनजी त पोइ उते जेको यूट्यूब चैनल आहे तव्हांजो पंहिंजो यूट्यूब ते आऊं ईंदुसि पर ॿिए तरीक़े ते ईंदुसि कहिड़े त ॿियो वरी कहिड़ो तरीक़ो आहे इहे जेके मौज़ू जेके आहिनि जेके कुझु जेके अॼुकल्ह हलनि था छॾियो तव्हां सिंगिंग ई कयो न सिंगिंग ते आहियां हा पर इहे थोरो टाइम छॾियो मिलियो छॾियो इहे ॿियनि जो कमु आहे तव्हां न कयो तव्हां सिंगिंग ई कयो उन ते आऊं सिंगिंग फोकस ते त कयो आहियां ऐं कुझु अदाकारी बि आहे मूंखे हा, कुझु अदाकारी करे सघो अदाकारी था, बि आहे। बाक़ी इहे सो ॿियूं मुंहिंजो शयूं छॾे हाणे ॾियो। को कहिड़ी को सुठो रोल मिले जो मुंहिंजे हिसाब जो पोइ लिखायूं था इन में कहिड़ो मुंहिंजे मसलो आहे हिसाब जो जेको मूंखे सुठो तव्हांखे कहिड़ो करिणो आहे हीरो जो करिणो आहे विलन जो मूंखे करिणो आहे विलन कॉमेडियन जो करिणो आहे विलन में मार्जन आहे घणो हा न विलन जो अगरि न उन में कमु करण जो हिकिड़ो मार्जन घणो आहे ऐं हीरो जेको आहे हीरो वीचारो वरी गाना ॻाए वरी हीरोइन सां वियो वरी वियो घर में ॾिठे त हाणे घर वारा सोता पिया आहिनि हलिया भला वठी त हाणे जेको विलन जेको आहे उहो सॼो डोड़ाए थो हुनखे हीरो खे अच्छा पोइ कोई अहिड़ो डायलॉग यादि अथव विलन जो थोरी एक्टिंग बि त ॾिसूं न तव्हांजी न हाणे इहे मूं पाण ई लिखियो कॾहिं कॾहिं वेठो हूंदो आहे पाण ई सोचंदो आहियां थोरी एक्टिंग बि त करे मतिलबु ॾेखारियो न इहो तव्हांजो कान्हे। ऑडिशन आहे इहो हा सम्झो इहे सम्झो न हाणे कंहिंखे मुंहिंजो शागिर्द आहे पर हाणे मूंखां वरी थोरो आउट थी वियो आहे उहो सम्झे न इहो तव्हांजो ऑडिशन आहे तव्हांजी सिलेक्शन बि थी सघे थी हा हीअ आउट थी वियो आहे मूंखां त हाणे हिनखे जेको फ़ोन करियां थो हिनखे ठीकु आहे न दिलावर खान इतनी ऊंची आवाज़ में मत बोलो ऐसा न हो कि कहीं ऊंचाई से गिरो तो लोग पूछें कि इंसान की लाश थी या किसी कुत्ते बिल्ले की वाह ऐं मुंहिंजो पंहिंजो लिखियलु आहे सिंधी जो बि त कुझु ॿुधायो न हे त उर्दू थी वियो उर्दू जो ऑडिशन त चलो ठीकु थी वियो हा सिंधी जो थोरो यादि करिणो पवंदो न न इहो ई सेम डायलॉग चओ सिंधी में दिलावर खान एॾो न ॻाल्हाए हाणे पंहिंजो हाणे बेस्ट इहो अदाकार सिंधी मां हाणे ड्रामा सिंधी ॾिठा आहे सिंधी आहे त जेको त बाबल यानी पंहिंजा ई गद्दार हुजनि न त जंगल में बीठल शींहं बि कुतनि जे हथां मारिजी वेंदो आहे वाह ऑडिशन पास थी वियो थी विया हा हा थी वियो बसि हाणे पोइ कोई हीरो हीरोइन ॻोल्हियूं जंहिंखे तव्हांखे किडनैप करिणो आहे हा ऐं पोइ हीरो शोभी भाई खे ठाहींदासीं अची बचाईंदुसि ऐं बि ख़ुशि तव्हां बि ख़ुशि पोइ त इहो ड्रामो ठहंदो ई कोन भला छो कोन ठहंदो
न भाई ॿिन्ही जी ख़्वाहिश पूरी थी वेंदी न, हुनजी विलन जी अच्छा, ख़्वाहिश पूरी थी न, वेंदी, हिकिड़ो हुनजी एक्टर हिंदुस्तान जो अदाकार आहे, उहो ॾाढो मूंखे अजीत साहब, तो मूंखे उहो सुठो लॻंदो आहे। उहो चवंदो आहे रॉबर्ट, तुम मोनाको लेके एयरपोर्ट पे पहुंचो, मैं हीरे लेकर अभी आया, ज़रा सी होशियारी करे तो गोली चला देना। मोना अलाए काॾे भॼी वई, खणी खपाए हर शइ हली वई हो, अञा ताईं मोना मोना वेठो तो करे पियो। तूं चर हाणे त मरी वियो भला, पर हो सुठो। न नो डाउट अजीत साहब एक्टर्स वाकई इहे जेके बि हुआ लेजेंड एक्टर्स आहिनि, ऐं मतिलबु का बि बाउंड्री न हूंदी आहे, एक्टर एक्टर हूंदो आहे, एप्रिशिएट करणु खपे एक्टर खे। अमरीश पुरी हुन में करण अर्जुन बस हाणे हिन खां पोएट्री ॿुधो। ठीक आहे, ओके ओके पक ओवर टू वरी ॿियो ऑडिशन वरी ॿिए दफ़े। तव्हांखे न हिकु सिंधी में गज़ल थो ॿुधायां, जी जी जेको नंढड़नि ॿारनि जी ख़्वाहिशुनि ते आहे। ज़रूरु ज़रूरु। ठीकु आहे। नंढड़ी ॿारनि जी झोलीअ में नंढड़ी नंढड़ी गुरबत, नंढड़े ॿारनि जी झोलीअ में नंढड़ी नंढड़ी गुरबत, नंढड़ियुनि अखियुनि में समायल नंढड़ियुनि ख़्वाहिशुनि जी मोहबत। वाह वाह। मेरा कपिड़ा पेर विञायल दिलि उजाली मिटीअ जहिड़ा मनड़ा, मेरा कपिड़ा पेर विञायल दिलि उजाली मिटीअ जहिड़ा मनड़ा, नंढड़ो ॻोल्हे थो हिन जग में पंहिंजे रूह जी राहत। हू ॾिस नंढड़ी न्याणीअ खे थो मारे हारी पीउ जे साम्हूं, ज़ालिम जी थी दिलि वधाए पंहिंजे देस जी ग़फ़लत। सुंदर सपना न्याणी नंढड़ी दिलि सां दिलि थी ॿारे, वाह वाह। ख़्वाबनि खे हू ख़ाक बणाइनि पंहिंजनि जी जहालत। आउं पियो सोचां केरु छो नाहे हितड़े नंढड़नि ॿारनि जो हफ़ीज़, जिस्म जे अंदरि रूह ही कंहिंजो केरु करे थो हितड़े रहलत। नंढड़नि ॿारनि जी झोलीअ में नंढड़ी नंढड़ी गुरबत, नंढड़ियुनि अखियुनि में समायल नंढड़ियुनि ख़्वाहिशुनि जी मोहबत। वाकई ॿार त ईअं ई हूंदा आहिनि, ऐं वाकई ॾाढो सुठो लिखियो आहियो तव्हां ॿारनि जी बि शाइरी कई आहे। जी जी, हर क़िस्म जी, हर एहसास खे एक्सपीरियंस कयो आहे। वाह वाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿारनि जो कोई किताब या उन्हनि ते कोई नॉवल लिखण जो इरादो आहे? कॾहिं सोचियो न आहे, अॻिते मुमकिन आहे सोचे सघिजे थो। शाइरी करे वेंदो आहियां, पर किताब मुकमिल जेको आहे उहो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे। उनजो को एस्पेक्ट ॾिसबो त असांजे अंदरि, सिंध जे अंदरि ॿारनि जी दरअसल जेकी मेजॉरिटी आहे उन्हनि जे अंदरि कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि, राइट। उन्हनि खे असां कहिड़े रस्ते से आणे सघूं था, डिजिटल जे दौर में AIA जे दौर में असां उन्हनि खे कहिड़ियूं शयूं ॾेई था सघूं, त मुमकिन आहे आउं हिकु अॻिते हाली चई नथो सघां, अॻिते हली ॿारनि जी तरक़ी जे मामलात में, छो त असांजे सिंध जे अंदरि ॿार जेके एजुकेशन लिटरेसी रेट आहे उहो ॾाढो घणो आहे, 52%। त मुमकिन आहे आउं उन्हनि जी स्मार्ट एजुकेशन ते कमु करे सघिजे थो, पोइ उन्हनि खे असां अदब जी सूरत में कुझु अहिड़ियूं शयूं ॾेई सघूं था जंहिंसां हू पढ़ी करे उन मंज़िल ते पहुचनि। त अदब जो वॾे में वॾो मक़ाम जेको सिंध जे अंदरि या दुनिया जे अंदरि इहो ई रहियो आहे त इंसानु सिधे रस्ते ते हले, राइट। असां जेकॾहिं इस्लाम जी बि ॻाल्हि कंदासीं, कंप्लीट कोड ऑफ लाइफ छो चयो वेंदो आहे, इहो ई त बाबा ईअं हलो, मज़ो आहे हिन लाइ, लॉ अंडर द लॉ। सही ॻाल्हि। ठीकु। त अहिड़े बि असांजे अंदरि जेके समाजी पासा आहिनि, उहो अदब जेको आहे उनखे अंदरि निशावर थो करे, ऐं उहो उनजे अंदरि उहे ख़ूबसूरती ऐं ख़ुशबू पैदा थो करे, त इंसान जे अंदरि उहो इख़लाक़ बि रहे थो, उहा सिक मोहबत ऐं किरदारु जेको आहे उनजो अहिड़े तरीक़े सां अमन। त जीअं अॼु बि असां अगरि भिटाई जी बि ॻाल्हि कयूं त भिटाई जा वेंदे 1699 जी बर्थडे खां वठी करे 1752 जे अंदरि जेके 63 साल भिटाई साहब गुज़ारिया आहिनि, त उन जो जेको कोर पॉइंट रहियो आहे न, उहो औरत जी जेकी डिस्कशन शाइरी में घणी रही आहे, राइट। जेके बि किरदार हुन कढी आया आहिनि, उन ॾींहंनि खां पोइ असांजी सिंध जी औरत बाक़ाइदे क़दम खयां आहिनि, ॿाहिरि निकिरी करे पंहिंजा ख्वाब पूरा कया आहिनि, ऐं उन मैनेजमेंट स्किल सिखियो आहे, टाइम मैनेजमेंट सिखी आहे, टैकल करणु सिखियो आहे। त मुआशरे जे अंदरि, मेल डोमिनेंट सोसाइटी जे अंदरि असां माण्हुनि खे मञण कीअं करे सघूं था, अहिड़े क़िस्म जो छा जो वॾो किरदारु आहे औरत खे अॻिते आणण में। ऐं आउं इन शइ खे ॾाढो फेवर कंदो आहियां त वाक़ई औरत हिकु मुकमिल एग्ज़िस्टेंस आहे, ऐं उनखे उन लेवल ते, उन बियॉन्ड लेवल ते मुयसरु कजे, ऐं उनखे रस्तो ॾिजे, उहा बि ख्वाबु पूरो करे ऐं कमाए ऐं घर बि सुधारे, मुआशरो बि सुधारे। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे, सुठी सोच आहे। शाह लतीफ़ जी जेकी अगरि असां न 70% पोइट्री कढूं न, त तव्हांखे इहे किरदार मिलंदा, ससुई सुहिणी मेहार मारवी,
ठीकु अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो सिलसिलो आहे हिन दुनिया जे अचण जो सिलसिलो इहो ई आहे त बाबा मेन शइ आहे एजुकेशन। ॾिसो Right, तव्हां right. पंहिंजे नियाणियुनि खे एजुकेट कंदव त ऑलरेडी तव्हांजो मुआशिरो तव्हांजो घर हर शइ सुधरी वेंदी। ज़बरदस्त ऐं जेसीं ताईं सिंध लेवल ते ॻाल्हि आहे त हाणे त मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जो असांजी नियाणियूं निकितियूं आहिनि ॿाहिरि, पंहिंजो पाण खे हर फील्ड में मञरायो अथनि ऐं ॿाहिरि अचनि थियूं, पढ़नि थियूं ऐं जेको आहे पोयां पंहिंजी फैमिलीज़ खे अॻिते कढियो अथनि। त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त पंहिंजी फैमिली खे सपोर्ट त पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ो सुठो माहौल बि ॾिनो आहे त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो, इन में को हर्ज कोन्हे को। असां अॼु बि इन ई सोच में वेठा आहियूं त नियाणी खे नाहे पढ़ाइणो, बाबा नियाणी खे पढ़ायो। हो सिर्फ़ु जेको आहे इन करे पैदा नाहे थी जो उनखे घर संभालणो आहे, शादी करणी आहे, ॿार ॼणणा आहिनि, न, उनखे पढ़णो बि आहे, हुन जी बि हिकिड़ी ज़िंदगी आहे, हुनखे बि पंहिंजी लाइफ में अॻिते वधिणो आहे, कुझु करिणो आहे, को मुक़ाम हासिलु करिणो आहे। सो इनशाला उमेद त इहा ई आहे त बहितरी आई आहे, अञा बि इनशाला। वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त पहिरियां पाण खे सम्झो, अॻिते अचो ऐं तव्हांखे जेकॾहिं सेक्रीफाइस करिणो आहे की केरु तव्हांजी ॻाल्हि नथो ॿुधे त तव्हां हुनखे अहिड़े तरीक़े सां इग्नोर कयो ॼण हू तव्हांजी ज़िंदगी में ई कोन्हे। सही, राइट। ऐं तव्हां स्क्रिप्टेड शयूं पंहिंजी ज़िंदगी में आणो त दरअसल मां करणु छा थो चाहियां उहो लिखो पहिरियां, ठीकु आहे। तव्हां वटि कहिड़ी शयूं अवेलेबल आहिनि उन मां फ़ाइदो सिखो त बाबा इन्हनि मां पहिरियां फ़ाइदो हासिलु करिणो, पोइ अॻिते वेंदुमि। ऐं स्किल स्मार्टनेस तव्हां में हुजणु घुरिजे, मल्टीटास्किंग, राइट। हिकिड़े अंदरि कंहिं बोर सब्जेक्ट ते पंहिंजी ज़िंदगी न वञायो। 10-12 तव्हां वटि स्किल हुजनि, हिन दौर में फाइनेंशियल बैकअप हुजण जे, हिकु ई जॉब ते कॾहिं बि न भाड़ियो, बल्कि तव्हां वटि साइड पासा 5-6 जॉब्स हुजनि, प्राइवेट हुजे भले सरकारी आहे, त बि तव्हां वटि को फन हुजे जंहिंमां तव्हांजा पैसा अचनि, 1000 जे महीने में 3000, कुझु बि अहिड़े तरीक़े सां, तॾहिं तव्हांजी जेकी ज़िंदगी आहे न उन लेवल ते गुज़रंदी। ऐं पोयों बि सेटअप सॼो सही हलंदो न त तव्हां परेशान रहंदो सॼी ज़िंदगी। त गॉड हैज़ मेड अस अ कंप्लीट नेचर, न की असां ख़ुदा खे चवंदा त भई पैसा ॾे, न, हू असांखे चवंदो तव्हां वटि ॿिए माण्हू आहिनि, तव्हां वटि हे शयूं आहिनि, तव्हां इन मां फ़ाइदो हासिलु पैसा कमायो। न, असां हिते चवंदासीं भेज मोला, भेज मोला, छपर फाड़े ॾे, असां महिनत न कंदासीं हिते, असां बसि चवंदासीं अचे खपे खपे खपे। वॾी महिरबानी, एफर्ट्स त करणा पवंदा। तव्हां कोई मैसेज ॾींदो या गाने जे सूरत में? बस गाने में मैसेज इहो आहे त स्टेप बाय स्टेप वधो, पंहिंजा नंढा नंढा टारगेट रखो, पंहिंजा एजुकेशन पूरी करियो ऐं जॉब करियो, उन खां पोइ पाण उन शौक़ खे तव्हां हुनखे पहुचायो अॻियां। ऐं जॉब कोन्हे तव्हां घर वञी करे पैसा उहो तव्हां कमाए खाईंदा त उहा सुठी ॻाल्हि न, पंहिंजी जॉब करियो तव्हां। ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू शोभी भाई, इंशाल्लाह कल मुलाक़ात होगी। ऐं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़ जी। जरा चेहरा तो दिखाओ और थोड़ा सा मुस्कुराओ, जरा चेहरा तो दिखाओ और थोड़ा सा मुस्कुराओ। सुनी थी ये दुनिया बड़ी सुनी थी, तुम्हें मिलने से पहले सुनी थी ये दुनिया बड़ी सुनी थी, तुम्हें मिलने से पहले दुनिया के गम भुलाओ और थोड़ा सा मुस्कुराओ। खुशबू का फूलों से सदियों का रिश्ता है, गीतों का सुर जैसे
गले में ढल जाता है। मेरा मन तेरा मन, तेरा मन मेरा मन वैसे ही मिलता है। अब दिल से दिल मिलाओ और थोड़ा सा मुस्कुराओ, जरा चेहरा तो दिखाओ और थोड़ा सा मुस्कुराओ। सुनी थी ये दुनिया बड़ी सुनी थी, तुम्हें मिलने से पहले। सुनी थी ये दुनिया बड़ी सुनी थी, तुम्हें मिलने से पहले। दुनिया के गम भुलाओ और थोड़ा सा